मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। आया न होगा इस तरह हुस्नो शबाब रेत पर, आया न होगा इस तरह रंगो शबाब रेत पर। गुलशन फातिमा के थे सारे गुलाब रेत पर। गुलशन फातिमा के थे सारे गुलाब रेत पर। जाने बतूल के सिवा कोई नहीं खिला सका। जाने बतूल के सिवा कोई नहीं खिला सका, कोई नहीं खिला सका। कतराए आब के बगैर इतने गुलाब रेत पर। कतराए आब के बगैर इतने गुलाब रेत पर। प्यासा हुसैन को इतना तो बेअदब नहीं। प्यासा हुसैन को कहूँ इतना तो बेअदब इतना तो बेअदब नहीं। लम्से लबे हुसैन को तरसा है आब रेत पर। लम्से लबे हुसैन को तरसा है आब रेत पर। जितने सवाल इश्क ने आले रसूल से किए, जितने सवाल इश्क ने आले रसूल से किए, आले रसूल से किए। एक के बाद एक दिया सबको जवाब रेत पर। एक के बाद एक दिया सबको जवाब रेत पर। आले नबी
کا کام تھا، آل نبی ہی کر گئے، آل نبی ہی کر گئے، کوئی نہ لکھ سکا ادیب ایسی کتاب، ریت پر گلشن فاطمہ کے تھے سارے گلاب، ریت پر۔ ہائے ہائے ہائے، تو جو حسین، مو جو حسین، سب جو حسین، سوچ میں حسین، خیال میں حسین، دل میں حسین، دماغ میں حسین، تن میں حسین، من میں حسین، چمن میں حسین، اے سبیل حسین، نیاز حسین، ننگر حسین، حسین ہی حسین، جڈے کڈے جاتے کاتے جاڈے بھی نگاہ وجھوں تھا، حسین حسین لگی پئی ہے۔ حسین جنکھے وسارے نتھو سگجے، کربلا جے قضیے کے پاण درگزر نتھا کرے سگوں، تمام وڈو قضیو تھیو ہے، تمام وڈو کیس تھیو ہے۔ امام حسین جی جرت، ان جی بہادری، ان جی شجاعت تے جیترو پاण ڳالھایوں گھٹ ہے، پر جيڪو انهن صبر کيو ہے، جهڙے طریقے سان پاण برداشت جو مظاهرو ڪيو अथऊं، इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे۔ ऐं आउं त जॾहिं तारीख़ी किताबनि जा हवाला ॾियणु शुरू कंदुसि त पोइ त तमामु ड्रिगी ॻाल्हि थी वेंदी, पर कुझु किताब जिन में उथल पुथल कईसीं ऐं ख़बर पई त पाण जहिड़े तरीक़े सां बहादुरीअ सां विढ़िया उहा त पंहिंजी जॻह ते, पर नंढपण खां वठी जहिड़ियूं मुश्किलातूं उन्हनि ॾिठियूं पए, शायदि अहिड़ियूं मुश्किलातूं या अहिड़ा ॾुखिया जेकी मरियल आहिनि उहे कंहिं ते बि न आया हुजनि। पंहिंजी तरबियत तमामु घणी सुठी हुयनि ऐं पंहिंजो हुस्न अख़लाक़ तमामु सुठो हुयनि, घटि ॻाल्हाईंदा हुआ ऐं नरम दिलि जा, नरम मिज़ाज जा मालिक हूंदा हुआ, पर नरम दिलि ते वरी कॾहिं को पहाड़ किरी पवंदो आहे ॾुखनि जो त अञा वधीक महसूसु थींदो आहे। जीअं पाण ज़िक्र कयोसीं, बल्कि ज़िक्र नोहे में बि हुयो, दोस्त कयो पए त बुख जी बि ॻाल्हि हुई, उन जी बि ॻाल्हि हुई, उन बुख पंहिंजी त माण्हू बर्दाश्त करे वेंदो आहे। ऐं ॾिसंदो आहियां त वालिद पंहिंजे ॿारनि जी उन, पंहिंजे ॿारनि जी बुख बर्दाश्त न करे सघंदो आहे, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहे सख़्तियूं बि सचियूं, ऐं पाण नंढपण में ई जीअं विछोड़ा पे सठूं, पंहिंजी अम्मा साइण जो विछोड़ो वठ ॾेई वियो उन्हनि खे, अबे जो विछोड़ो वठ ॾेई वियो, प्यारे नाना जो विछोड़ो, वॾे भाउ हसन जो विछोड़ो, इहे सभु विछोड़ा बि बर्दाश्त कयूं। उनखां पोइ बि पंहिंजे हाज़ुर दिमाग़ीअ सां, पंहिंजी सालमियत सां, पंहिंजे अलाह सां मुहबत जो जेको तरीक़ेकार हुयो उन सां विढ़ंदा रहिया ऐं आख़िर में जीअं थियो पए, तव्हां सभिनी ॾिठो पए त फ़तेह सच जी थी, फ़तेह हक़ जी थी। हूअं त इमाम हुसैन जे वाक़िए ते या करबला जे वाक़िए ते हर अखि अश्कबार आहे, सभई सां जेकी बि मोमिन आहिनि उहे दिलि में ॾुखारा आहिनि, इमाम हुसैन खे यादि कयूं था। ऐं कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो त जेकॾहिं आसमान ॾांहुं निगाह विझूं तव्हांखे ईअं लॻंदो त आसमान बि ॼण हाणे बि अञा ताईं बि रोईंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं के बरसातूं बि वसी पवंदियूं आहिनि, धरती धुॾी पवंदी आहे, वण टिण उहे सोगवार आहिनि, फिज़ाऊं सोगवार आहिनि, आबशारूं सोगवार आहिनि। पर मूं हिकिड़ो किताब पे पढ़ियो, उते इहो बि लिखियलु हुयो त इमाम हुसैन जी शहादत खां पोइ हूअं त जिते किथे ॾुख वारो माहौल हो, समा हुयो, पर पखियुनि में जेको घणे खां घणो ॾुखु जंहिं पखीअ खे थियो उहो पखी हुयो झिबरो। उहो अक्सर हूअं इन खां पहिरियां, शहादत खां पहिरियां माण्हुनि सां अची करे आम्हूं साम्हूं वेही रहंदो हुयो, ऐं माण्हू जॾहिं मानी खाईंदा हुआ त उनखे बि को गिरह टुकर ॾींदा हुआ, को भोर टुकर ॾींदा, उहो खाईंदो हुयो ऐं माण्हुनि जे विच में रहंदो हुयो। जीअं ॿिया पखी पाण ॾिसूं था, कबूतर पंहिंजे अक्सर चौक चौराहनि ते पाण खे नज़र ईंदा आहिनि। सो थियो ईअं त इमाम हुसैन जी शहादत उनखे तमामु घणो ॾुखु पहुचायो ऐं चवनि था, किताब लिखनि था, तारीख़ी हवाला लिखनि था त उनखां पोइ झिबरे वञी बयाबान वसाया, उनखां पोइ उन वञी झंग वसायो, उनखां पोइ माण्हू खां किनारा कशी कई, इहो सोचे करे त मूंखे हाणे माण्हुनि ते एतबार न रहियो आहे, जेके इमाम हुसैन खे शहीद करे सघनि था। इहा बदतरीन क़ौम आहे, इन क़ौम खां थोरी किनारा कशी कजे, इन क़ौम खां थोरो पासीरो थिजे ऐं परे रहिजे। उनखां पोइ माण्हुनि जे विच में, माण्हुनि जे भरिसां, माण्हुनि जे आस पास तव्हांखे नज़र न आयो हूंदो, किथे जंग में, किथे 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 कॾहिं कॾहिं तव्हांखे नज़र आयो हूंदो। पर चवण जो मक़सदु इहो आहे त इमाम हुसैन जी जेका शहादत आहे उन न सिर्फ़ु इंसाननि खे झोरे विधो, इंसाननि खे लोॾे विधो, पर पखी पखड़नि खे लोॾे विधो ऐं तमामु घणो जेको माहौल आहे उहो पूरी काइनात जो सोगवार थी वियो। हर माना जीत जणे में, हर लम्हे में, हर पल में, पूरी काइनात में इमाम हुसैन जो ग़म आहे। ग़म हुसैन खणी करे अॼु बि तव्हांजी ख़िदमत में असीं हाज़िर थिया आहियूं। मां आहियां इरशाद जागीराणी ऐं मूंसां गॾु आहे साथी मेज़बान
अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो परहज़ सैयद आहे ऐं इरशाद तव्हां बिल्कुलु सही चयो, हुसैन तुंहिंजो आहे, हुसैन मुंहिंजो आहे, हुसैन सभिनी जो आहे। हुसैन जो ॾुखु आसमान ते आहे, ज़मीन ते आहे। जेकॾहिं ॻाल्हि करियां आशूरा जे ॾींहं जी, त जीअं जीअं ॾींहं अॻियां वधंदा वञनि उञ थींदी वञे, माना उञ घणी महसूसु थिए पई। मौसम बि जेको आहे उनमें बि काफ़ी तब्दीलियूं अचनि पियूं। जीअं तव्हां ॿुधायो त आसमान बि आशूरा वारे ॾींहं में अहिड़ो ॻाढ़ो नज़र ईंदो आहे, उहो बिल्कुलु चेंज थी वेंदो आहे। त उहा ई ॻाल्हि त हर ज़रे ज़रे में असांखे उहा शइ महसूसु थिए पई त इमाम हुसैन जो ॾुखु कंहिं कंहिंखे आहे। ऐं जेकॾहिं आउं 10 मुहर्रम जी ॻाल्हि करियां त 10 मुहर्रम में इमाम हुसैन जी शहादत थी हुई त उहा दीन जी बका हुई, दीन बची वियो, उन खां पोइ इस्लाम बची वियो। ऐं जेकॾहिं ॻाल्हि करियां त उन ॾींहं ते काफ़ी जेके वाक़िया आहिनि रूनमा थिया हुआ। जेकॾहिं उन्हनि वाक़ियनि ते रोशनी विझंदी हलां, तारीख़ ॿुधाए थी, रिवायत ॿुधाए थी त आदम अलैहिस्सलाम जी तौबा बि 10 मुहर्रम ते थी हुई। ऐं उन खां अलावा नूह जी जेका ॿेड़ी हुई उहा बि बाहिफ़ाज़त पहाड़ी ते पहुती हुई। उन खां अलावा हज़रत इब्राहिम जी पैदाइश बि 10 मुहर्रमुल हराम ते थी हुई ऐं उन्हनि खे ख़लीलुल्लाह जो लक़ब बि 10 मुहर्रमुल हराम ते मिलियो हो। ऐं उन खां अलावा ईसा खे आसमाननि ते जेको खयो वियो हो उहो बि 10 मुहर्रम ते खयो वियो हो। ऐं उन खां अलावा हज़रत मूसा खे फ़िरौन खां निजात बि 10 मुहर्रमुल हराम ते मिली हुई। हज़रत यूनस खे बि जेको मच्छी जे पेट मां बाहिफ़ाज़त कढियो वियो उहो बि 10 मुहर्रमुल हराम ते कढियो वियो हो। ऐं उन खां अलावा इहो बि तारीख़ ॿुधाए थी त क़यामत बि जेका आहे उहा बि 10 मुहर्रम ते ईंदी। ऐं जेको इमाम हुसैन खे बि शहादत मिली उहा बि 10 मुहर्रम ते मिली। ऐं जेकॾहिं उन खां थोरो अॻियां जी ॻाल्हि करियूं त माना ॿुधाईंदे इहे लफ़्ज़ जेके आहिनि उहे लर्ज़ी वञनि था, लफ़्ज़ नथा मिलनि। जी, ज़बान साथ नथी ॾिए, चप साथ नथा ॾियनि, छा चइजे, छा चई, छा चइजे। शाम जी ॻाल्हि आहे, जॾहिं शाम में यज़ीद जी दरबार में सभु पेश थिया हुआ त उन टाइम ते जेके सजाद हुआ उन्हनि ख़ुतबो ॾियणु पिए चाहियो, उहे अॻियां अचणु पिए चाहियो। त उन टाइम ते यज़ीद चयो त हिनखे उनजा क़दम जेके आहिनि उन टाइम ते रोकिया वञनि, छो जो कॾहिं बि ग़ुलाम हुक्मराननि जे अॻियां अची करे न आहिनि ॻाल्हाईंदा। त उन टाइम ते बीबी ज़ैनब उथी बीठी ऐं बीबी ज़ैनब चयो आउं ख़ुतबो ॾींदसि, आहे केरु जेको मूंखे ते रोके सघे? यज़ीद चयो तव्हांखे असां ख़ुतबो ॾियणु न ॾींदासीं। त ज़ैनब उते वराणियो त छा तूं मूंखे रोकींदे? तुंहिंजी एतिरी हिमत, तुंहिंजी एतिरी मजाल जो तूं मूंखे रोके सघी? तुंहिंजनि वॾनि खे मुंहिंजनि वॾनि उन्हनि ॾींहंनि ते आज़ादु कयो हो ऐं तूं मूंखे हाणे रोकींदे ख़ुतबो करण खां? ऐं जॾहिं बीबी ज़ैनब उहो तारीख़ी ख़ुतबो कयो, अञा ताईं उहो ख़ुतबो हर माण्हू खे यादि आहे। ऐं उन ख़ुतबे ते असां तफ़सीली बि ॻाल्हाईंदासीं, अलामा साहिबु असांजे प्रोग्राम में ईंदा, उन्हनि सां असां तफ़सीली उन ख़ुतबे ते ॻाल्हाईंदासीं, छो जो उहो ख़ुतबो ॾाढो कमाइतो आहे। जेकॾहिं असां आम ज़िंदगी में उन शयुनि ते अमल करियूं त असांजे लाइ ॾाढी बहितरी थींदी। ऐं उहा ई ॻाल्हि त ज़िंदगी गुज़ारण जा कसम मिली पवंदा, सची ॻाल्हि आहे। ज़िंदगी खे कीअं प्रैक्टिकल कजे ऐं कीअं पाण खां वधीक जेको ज़ालिम आहे, जाबिर आहे, उन सां कीअं मुआदो अटकाइजे ऐं कीअं पंहिंजो पाण खे सालिम रखिजे, पंहिंजे होश हवास में रही करे कि फ़ाइदे वारा कि कम वारा फ़ैसिला करे सघजनि। जी बिल्कुलु, बेशक तव्हां सही चई रहिया आहियो। त उन ते असां तफ़सीली ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर हिन टाइम ते जेको असां ब्रेक जी तरफ़ वञूं था, सो केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम। गमे हुसैन सां सरशार प्रोग्राम सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मोज़िज़ महिमान पहुची चुका आहिनि। अॼु 6 मुहर्रम जो ॾिहाड़ो आहे। अॼोके ॾिहाड़े ते बि तफ़सीली रोशनी विझंदासीं। ऐं अॼु जीअं त जुमे जो ॾींहुं आहे त इन हवाले सां छंछर ऐं आचर असांजो प्रोग्राम थींदो बि न आहे, त असीं कोशिशि कंदासीं त 6 मुहर्रम ते बि डिस्कस कयूं, 7, 8, 9, 10 ते बि करे वठूं। यको खणी हलूं त इन्हनि ॾींहंनि में छा छा करबला में थियो पए, कहिड़ो कीस, कहिड़ो कहर, कहिड़ो ज़ुल्म, ॾाढो जबर थियो पए। मौज़ महिमान पहुची चुका आहिनि। फिर तारुफ़ कराईंदी पोइ कचहरी सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। जी बिल्कुलु, मां सही चयो त अॼु असां 6 मुहर्रम खां वठी आख़िर ताईं ॻाल्हाईंदासीं त छा थियो ऐं उन खां पोइ कहिड़ो वाक़ियो थियो, शहीद थियण खां पोइ छा थियो, ऐं उन्हनि सभिनी ते ॻाल्हाईंदासीं। असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि स्कॉलर अलामा सैयद अरबाब मूसवी साहब, जिन जो तालुक़ु बेसिकली हितां जा आहिनि पर हाणे ईरान में रहनि था ऐं उते ई जेके आहिनि पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। हींअर हाल ई हिते आयल आहिनि, छो जो हिन जा काफ़ी सेंटर्स आहिनि तिब जा, त उन्हनि में विज़िटिंग करण लाइ त अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था। त अरबाब जेको आहे सैयद अरबाब अली मूसवी साहिबु
ईरानी पाकिस्तानी असां सां गॾु आहे साईं ईरानी पाकिस्तानी साहब वॾी जी महिरबानी। बिल्कुलु सही था चओ अखि तोरा। ऐं उन खां अलावा जेके असां सां गॾु नवां खां मौजूदु आहिनि उन्हनि जो तारुफ़ ऐं असां कराईंदी हलां उवैस शबीर निज़ामाणी साहब अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। वॾी महिरबानी। सो मूसी साहब स्टार्ट हितां ई वठूं था रोज़ जीअं पाण कंदा आहियूं पहिरीं ॿीं टीं जीअं डिस्कस कंदा रहियूं छह वरी छहें मुहर्रम ते खां ॻाल्हायूं। स्टार्ट था करियूं जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों तव्हांजे हिन चैनल जे तवसल सां पूरी आवाम खे ॿुधाईंदुमि सभिनी ॾिसण वारनि ॿुधण वारनि खे त तव्हांखे ख़ुदावंद मुताल इहा तौफ़ीक़ अता कई त तव्हां जेको आहे पहिरियों दफ़ो हिकु मॉर्निंग शो खे 10 ॾींहंनि जे हवाले सां मौला हुसैन सां मनसूब कयो ऐं हीअ ॾियारा बि मौला हुसैन सां मनसूब आहिनि। ठीकु आहे तव्हांजो कुझु टेक्निकल वजूहात जी बिना ते तव्हां प्रोग्राम खे अॻिते कंटिन्यू न पिया करे सघो पर असां कोशिशि कंदासीं ऐं मां बि पूरी कोशिशि कई त गुज़िश्ता ॾींहंनि में जेतिरो थी सघे अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जो हक़ अदा कजे ऐं उन्हनि जे पैगाम खे आवाम ताईं घणे में घणो पहुचाइजे। सो अॻिते बि कोशिशि कंदासीं त अॼु जो प्रोग्राम खे अहिड़ी रीति खणी हलूं जो असांजूं जेके बि अॻिते रहियल शयूं आहिनि ख़ुदावंद मुताल तौफ़ीक़ ॾिए त उन्हनि खे सुठे नमूने सां बयानु करे कवर करे पहुचाए सघूं इन थोरे मख़सूस टाइम जे अंदरि। त अॼु जीअं त असांजो सिलसिला गुफ़्तगू हलंदो अचे अॼु 6 मुहर्रम ते पहुतासीं। 6 मुहर्रम ते दरअसल जेतिरियूं बि यज़ीदी फ़ौजूं हुयूं उहे पहुची चुकियूं ऐं सभ खां पावर में अची चुकियूं ऐं मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ते पाणी जे बंदि करण जा जेके आहिनि हुकुम सादिर कया विया ऐं फ़ौज यज़ीदी जेका आहे उन्हनि खे 3000 जे लश्कर खे नहर फ़ुरात ते बीहारियो वियो त कोई जेको आहे अहल बैत जो शख़्स हितां अची पाणी न भरे। हालांकि उहा नहर उन्हनि जी प्रॉपर्टी हुई। नहर उन्हनि जी प्रॉपर्टी हुई। ठीकु असल में करबला जो जेको मारको आहे उहो अहिड़ी रीति आहे उहो गमज़दा मौक़ो आहे। अगरि केर बि ॿुधे थो कोई कंहिं काफ़िर खे बि अगरि इहो ज़ुल्म ॿुधायो जंग न आहे इहा इहो ज़ुल्म कंहिं काफ़िर खे बि ॿुधायो त उहो बि जेको आहे शायदि मुमकिन आहे ज़िंदा बि न रही सघे। असां मुसलमान आहियूं कीअं रहूं था सुबुह सवेर वीडियोस पे ॾिठियूं भारत जूं उते बि माना गमज़दा माहौल आहे बिल्कुलु ईअं ऐं उते जेकी हिंदू कम्युनिटी आहे इमाम हुसैन ते जेतिरो उहे डिस्कस कनि था ऐं जेतिरो ॻाल्हाइनि था जेतिरो रोअनि था जी सोच आहे बिल्कुलु पूरी दुनिया में हिकु किताबु अथव ईलिया जे नाले सां जेको आहे सियालकोट जो हिकु मुहक़िक़ उन लिखियो अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जे माना मौला अली अलैहिस्सलाम जी शान या मौला हुसैन अलैहिस्सलाम जी शान उन्हनि बयानु कई आहे। उन्हनि जेको आहे तमामु फ़िरक़नि खे ऐं तमामु मज़ाहिब खे जेके बि पूरी दुनिया में हींअर मौजूदु आहिनि सिख कम्यूनिटी हुजे या ईसाई हुजनि के ॿिया आहिनि मुसलमाननि में जेतिरा फ़िरक़ा आहिनि उन्हनि जेके जेके फ़ज़ाइल मनाक़िब अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जा बयानु कया आहिनि उन्हनि खे जम कयो आहे। जी कॉलर आहे असां सां गॾु प्रोग्राम कॉलर शामिल कयूं था उन्हनि जो को सवाल जी बिल्कुलु जी अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम साईं साईं क़िबला केर पिया ॻाल्हायो कई ताक़त सवाल करणी तो बंद तव्हांखे साईं ज़ैनब अलैहिस्सलाम जो करबला जे मैदान में जेको साईं सां वाक़िओ पेश आयो हा मां इहो ॿुधाईंदुसि। हा साईं ॿुधायो साईं। साईं जॾहिं खैबर जी जंग में मौला अली मरहब खे फिनार कयो त हुनजी भेण भॼंदी आई जनाज़े ते त मौला जे असां बि हुननि खे जॻाइण जी कोशिशि कई त मौला हुननि खे चयो न झंडो भली अचे पंहिंजे भाउ जे जनाज़े ते मगर अफ़सोस करबला में मुंहिंजी शहर ज़ैनब इमाम हुसैन जनाज़े ते अचण जी इजाज़त न ॾिनी अथई। हुनखे शहर चयो आहे भेण मरहब जी लाश फिरात ते मंगाई गई खातून दी बच लाश बिना से मिल का लाल रखाई गई आगे आगे मौली की जीजा जो नौ चुराई गई न मिली खबर या करबल शाम शहर बुधाई गई तो साईं मुझे मौला बाप जी बारगाह में कबूल करे तव्हांखे बि आमीन साईं आमीन वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी मुझ साहब जॾहिं बि कैफ़ियत मां कुझु ॿुधूं बि था न अखियूं अश्कबार मां हाणे
मतिलबु टिमी पियो ज़रे घटि बिल्कुलु सही था चओ असल अहिड़ो कर्बनाक वाक़ियो आहे इहा तासीर आहे गमे हुसैन में जेका इहा हिकु अहिड़ी हरारत आहे मोमिनीन जे कुलूब में जेका कॾहिं विसण वारी न आहे इहा गमे हुसैन जी हरारत ता क़यामत जेका आहे इहा मुरादो अखियूं बिल्कुलु अहिड़ी मुरादो दिलि रोए थी तड़प थिए थी अल्लाह अकबर असां कंटिन्यू रखंदा जी त पूरी काइनात में तव्हां चयो पिए त फ़ौज आई उन्हनि जेको आहे रोकियो ऐं जेको आहे पाणी सम्झो त अॼु खां अहल बैत वटि त मौजूदु आहे पर हेॾां बंदि थी वियो ठीकु है ऐं विच में मौला अब्बास वियो आहे इन्हनि सां थोरी जंग करे ऐं पाणी खणी आयो आहे माना अॼोके ॾींहं ते कल्ह खां जेको आहे कुल्ली तौर ते पाणी बंदि थी पाणी खणण वियो आहे मौला अब्बास त उते बाज़ू कलम थिया आहिनि न उहो 10 मुहर्रम हे 6 मुहर्रम जी ॻाल्हि था पिया कयूं अच्छा मतिलबु जेके बि शहादतूं थियूं आहिनि उहे 10 मुहर्रम ते थियूं आहिनि पर बाय वन जेको असां डेज़ चवंदा आहियूं जेके मुक़ररु कया विया आहिनि उहो असां सिर्फ़ु उन्हनि सां मनसूब कंदा आहियूं असां असल में जी बिल्कुलु ईअं ई आहे असां डेज़ खे मनसूब कंदा आहियूं त अॼु जेका आहे सभु शहादतूं हिकिड़े ॾींहं ते थियल आहिनि ऐं हिकिड़े ॾींहं ते नथियूं पढ़ी वञी सघजनि पोइ उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां 10 ॾींहं ई असां मौला हुसैन जे नाले कंदा आहियूं पोइ उन जे शुरूआति वारनि ॾींहंनि में मसलन असहाब हुसैन जो ज़िक्र कंदा आहियूं उन खां पोइ औलाद हुसैन जो ज़िक्र कंदा आहियूं त अहिड़ी तरीक़े सां इहो 10 ॾींहंनि जो आशूरा ते असां सिलसिलो कंदा आहियूं पर सभु तमामु शहादतुनि जो जेको सिलसिलो आहे या जंग जो जेको सिलसिलो आहे उहो 10 मुहर्रम ते आहे 9 मुहर्रम ते इहा जंग जो एहतमाल हो त थी पए ऐं उन्हनि शुरूआति बि करे छॾी हुई त मौला हुसैन मौला अब्बास खे चयो त वञी हिकु ॾींहं जी हिकु मोहलत वठी अचनि त अॼु मां पंहिंजे रब सां जेको आहे इबादत कयां वरी बि जंग खां टारो मौला जो टारो हिकु राति अॻिते वञे ऐं मौला छा कयो त ॾीओ विसाइनि था ऐं पंहिंजे असाबनि खे चवनि था त इन्हनि जी दुश्मनी मूंसां आहे तव्हांखे केरु कुझु कोन चवंदो तव्हां अगरि वञणु चाहियो था त हलिया वञो ॾीओ इन करे त विसायां मतां मुंहिंजे साम्हूं शर्मसार थियो चओ त मां न कीअं जी ॾीओ विसायां थो त ऊंदहि हुजे जेके वञिणो आहे वञे ऐं अगरि तव्हां इन हिसाब सां न वञो त जेको आहे माण्हू छा चवंदा त मां पंहिंजा ॿार तव्हांखे सुपुर्द कयां थो तव्हां माण्हुनि खे इहो चइजो त असां अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जा ॿार बची आया आहियूं पर सभिनी चयो त असां तव्हांखे हुसैन मौला नथा छॾे सघूं माना एॾो मौला हुसैन जानसारी अहिड़े तरीक़े सां ॿुधाई वई ऐं इहा ई रीत इहा ई वजह आहे त जॾहिं इहे सभु शहीद था थियनि त ख़ुदा वंदे मुताल उन ज़मीन करबला खे उहो मर्तबो ॾेई छॾे थो त कोई अगरि ख़ाके शिफ़ा खे अगरि तबरुकन खाए त उनखे शिफ़ा मिली वञे थी ठीकु आहे ऐं गुंबद मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम उहा हिकु जॻह आहे जिते दुनिया जी अगरि का दुआ तव्हांजी क़बूल न थींदी हुजे पर गुंबद मौला हुसैन हेठो अची तो आगरो आहे क़बूल थी ठीकु आहे ख़ुदा वंदे मुताल बि उन्हनि जो थी वञे थो जेके ख़ुदा जी राह में जेको आहे पंहिंजो पाण खे क़ुर्बान करे छॾनि था ही जेका जंग थी जंग त न पर चवां ज़ुल्म थियो जंग जा 3 उसूल हूंदा आहिनि जी ठीकु आहे सभ खां पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको महीनो आहे न इहो मुहर्रमुल हराम माना हिन में जंग हराम आहे हिन में जेके अरब जा जेके पहिरियों रिवायतूं बि हुयूं माना इस्लाम अचण खां पहिरियां बि 4 महीना अहिड़ा आहिनि जंहिंजे अंदरि जेको आहे जंग न थींदी हुई की खानदानी जंगूं सालनि जूं बि हलंदियूं ईंदियूं न उहे इन्हनि महीननि में अची रुकिजी वेंदियूं ज़ीक़त ज़िलहज मुहर्रम ऐं रजब इन्हनि में जंग रुकिजी वेंदी पर हिननि जेके बदबख्तनि इस्लाम क़बूल करे ऐं इस्लाम बि इन्हनि महीननि जी हुरमत जो क़ाइल हुयो ऐं इन ते जंग बंदि हुई हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे त जंग जे दौरान जीअं बिरादर वेण पढ़ियो जेके जंग जॾहिं थींदी त जेके औरतूं मस्तूरात जेके क़ैद में ईंदियूं हुयूं या कुझु उन्हनि जो हिकिड़ो एहतराम हूंदो हुयो उन्हनि ते को न ज़ुल्म थींदो न जेको आहे उन्हनि जी हुरमत खे पामाल कयो वेंदो हुयो पर सभ खां वॾो जेको ज़ुल्म करबला जी तारीख़ में थिए थो उहो इहो थिए थो त सभ खां पहिरियों त हीउ हराम महीने जे अंदरि अची मौला हुसैन खे क़तल था कनि जेको जन्नत जो सरदार हुजे उन जे ॿारनि खे 3 ॾींहंनि जो बुखियो प्यासो अची ज़िबा था कनि ऐं उन खां पोइ वरी उन जे ई औलाद खे उन्हनि जी औरतुनि खे बेपर्दा करे जेको आहे कूफ़े ऐं शाम जी बाज़ारुनि में रुलायो वञे थो मां कोशिशि कंदुमि त बयानु कयां त अली असगर जी जेको आहे शहादत आहे 6 महीननि जो आहे मां जेके असल में इन करे इहो शइ खणी आयुमि त
अली असगर जी जेका विलादत थिए थी उहा रजब जे महीने में थिए थी अच्छा अच्छा ऐं रजब में ई मौला हुसैन जेको आहे मदीनो थो छॾे अच्छा उन्हीं टाइम माना 6 महीना अली असगर जी उम्र आहे ऐं 6 महीना मौला हुसैन जो सफ़र आहे माना 10 रजब ते अली असगर पैदा थो थिए 10 शाबान ते अली असगर 1 महीने जो थो थिए 10 रमज़ान ते 2 महीननि जो 10 शव्वाल ते 3 महीननि जो 10 ज़ीक़त ते 4 महीननि जो 10 ज़िलहज ते 5 ऐं 10 मुहर्रम ते 6 महीननि जो मुमकिन आहे इहा जंग 9 मुहर्रम ते ई थी वञे हा हा कॉल वठूं साईं पोइ हितां ई वरी कंटिन्यू रखूं था 9 मुहर्रम खां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु पिया ॻाल्हायो सैयद खालिद शाह पियो ॻाल्हायां साईं कराची। साईं शाह साहब ख़ुशि आहियो ठीकु आहियो छा चवणु खैर ठीक अल्हम्दुलिल्लाह छा चवणु चाहींदव साईं साईं माशाअल्लाह सिंध टीवी वारनि हिकिड़ो बहितरीन सिलसिलो शुरू कयो आहे मुहर्रमुल हराम में जी साईं ऐं असां चाहियूं था त इहो प्रोग्राम जीअं हिन महिल ख़बर पई त अॼु वाइंड अप थो थिए जी साईं इन खे तव्हां जेकॾहिं मुहर्रम ते खणी वञो हा त बहितरीन सिलसिलो थी वञे ऐं हिकु तमामु अवेयरनेस प्रोग्राम आहे सही ऐं जेको पूरी सिंध बल्कि पूरी दुनिया वारा ई ॾिसी रहिया आहिनि सही ऐं अहिड़ी नॉलेज जेका आहे जी साईं या घटि चैनल्स जेके ॾींदा सही आहिनि ऐं अव्हां जे तवसुल सां इहो प्रोग्राम जेको आहे सही ऐं पूरी दुनिया खे ॾेखारियो थो वञे बिल्कुलु बिल्कुलु ऐं सही इहा नॉलेज जेका ॾेखारी थी वञे जी हिकु त मां तव्हांखे अप्रिशिएट थो कयां चैनल वारनि खे महिरबानी तव्हां हिकिड़ो बहितरीन सिलसिलो शुरू कयो आहे महिरबानी ऐं ॿियो रिक्वेस्ट ई आहे त इन प्रोग्राम खे जेकॾहिं अव्हां 10 मुहर्रम ते खणी वञो जी साईं त ही छाकाणि त हिकिड़ो वाक़ियो न आहे सही हिकिड़ी तारीख़ आहे बिल्कुलु पूरी काइनात जी हिकिड़ी तारीख़ आहे जेका दुनिया वारा छुपाइनि पिया जेका आहे सो लिकाइनि पिया सही इन समय में असां कोशिशि कई आहे त तव्हांजी ख़िदमत में रिकॉर्डेड प्रोग्राम कुझु नशर कबा छो त 9 ॾहीं मुहर्रम ते ख़बर अथव हालतूं कुझु ठीकु न हूंदियूं आहिनि ऐं रस्ता रोड वग़ैरह बंदि हूंदा असां वटि न महिमान पहुची सघंदा न असांजो स्टाफ पहुची सघंदो इन करे असां रिकॉर्डेड प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत ज़रूरु नशर कंदासीं अच्छा जेकॾहिं थी वञे त माशाअल्लाह तमामु बहितरीन हुजे असांखे ॾाढी ख़ुशी थी हिन तव्हांजो हिन जो चैनल खे ऐं तव्हांखे सभु अप्रिशिएट कयूं था साईं वॾी ऐं महिरबानी मौलाना साहब बि तव्हां माशाअल्लाह बहितरीन जेको आहे सो हुन में ॾाढो सुठो बयानु कंदा साईं ज़बरदस्त बयानु पियो थिए जी जी साईं ऐं अहिड़ी सिंधी ज़बान में ऐं सुठे लफ़्ज़नि में पेश थो थिए जेको पूरी सिंध में जेको आहे सो हर को माण्हू आसानी सां सम्झी सघे महिरबानी तव्हांजी वॾी महिरबानी ख़ालिद शाह साहब वॾी महिरबानी लख लाइक तव्हां फीडबैक ॾिनो ऐं साराह कई वॾी महिरबानी साईं साईं जी 9 मुहर्रम जी ॻाल्हि हुई त 9 मुहर्रम ते जंग थी पई सघे इम्कान आहे त मौला हा तव्हां हिकु त टारो कयईं ऐं इम्कान इहो बि आहे त अली असगर जी उमिरि में 6 महीननि में हिकु ॾींहुं खुटे पियो अच्छा अच्छा मुमकिन आहे त शहादत जे लाइ 6 महीननि जो हुजणु लाज़मी आहे अच्छा ऐं मौला चाहे पियो त मुंहिंजी हीअ क़ुर्बानी क़बूल पए ख़ुदा जी बारगाह में मुमकिन आहे त हिकु राति जो टारो जेको आहे उहो इन करे आहे त मुंहिंजो नंढो 6 महीननि जो बि ख़ुदा जी राह में शहीद थी वञे त हिकु त इहो सिलसिलो ॿुधूं भला दुख भरी ॻाल्हि कई अथव त आउं चाहियां थो त ही फील आहे सॼो ही अहसास आहे हुनखे फील कजो दर्द खे कर्ब खे ननोए में जी उवैस खे चवंदासीं नुंहुं ॿुधाए वफा जिसका पढ़े कलमा उसे अब्बास कहते हैं वफा जिसका पढ़े कलमा उसे अब्बास कहते हैं जिसे सजदे करे सजदा उसे अब्बास कहते हैं जिसे सजदे करे सजदा उसे अब्बास कहते हैं जो है शबीर की कुव्वत
علی کو ناز جس پر ہے جو ہے شبیر کی قوت، علی کو ناز جس پر ہے جسے زہرا کہے بیٹا اسے عباس کہتے ہیں، جسے زہرا کہے بیٹا اسے عباس کہتے ہیں۔ جو پتھر پر علم گاڑے اسے حیدر کہتے ہیں، جو پتھر پر علم گاڑے اسے حیدر کہتے ہیں، جو پانی پر علم گاڑے اسے عباس کہتے ہیں، جو پانی پر علم گاڑے اسے عباس کہتے ہیں۔ وفا جس کا پڑھے کلمہ اسے عباس کہتے ہیں۔ وفا جس کا پڑھے کلمہ اسے عباس کہتے ہیں، بالکل ईअं आहे। सो हिते पाण वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, पर मोटी ईंदासीं त जी पोइ बिल्कुलु कंटिन्यू रखंदासीं। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे वरीकार चऊं था, ऐं जितां ॻाल्हि छॾी हुईसीं ग़म हुसैन जी, ऐं ख़ासि तौर ते पाण असां असगर जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं, उते कंटिन्यू रखंदासीं हुनखे। ॾिसो ही वॾी ग़म भरी दास्तान आहे त अली असगर जेको आहे 6 महीननि जो आहे। 6 महीना, हाणे 6 महीना तव्हां छा था सम्झो त जेको आहे कोई, अच्छा वो जंग कीअं करे सघे थो? 6 महीननि जो आहे नंढड़ो। जी इहो ई त ॻाल्हि आहे त जंग बि नथो करे सघे, पोइ बि ज़ालिम खे एतिरो रहम नथो अचे हिनखे शहीद था कनि। उहो कीअं त मौला हुसैन जॾहिं हल मिन नासिर यंसुरना जी सदा बुलंद कनि था त ही अली असगर 6 महीननि जो आहे, 3 ॾींहंनि जो बुखियो प्यासो आहे, ज़ाहिर आहे माउ खे बि खीर न आहे या का शइ हुनखे मिले, ऐं नंढा ॿार त बर्दाश्त न करे सघंदा आहिनि, वॾो अञा बि थोरो अरसे ताईं बर्दाश्त करे सघे थो। त जॾहिं पंहिंजे बाबा जी सदा ॿुधनि था त पाण खे, अच्छा मौला हुसैन जे तमामु पुटनि जा नाला अली हुया ऐं तमामु धीअरुनि जा नाला फातिमा हुया। माना हू पंहिंजी वालदा सां एॾी मोहबत कंदा ऐं वालिद सां एॾी मोहबत कंदा जो सभिनी जा अहिड़े तरीक़े जा नाला रखिया। त जीअं अली अकबर माना वॾो पुटु, अली असगर नंढो पुटु, अली औसत इमाम ज़ैनुल आबिदीन, अहिड़े तरीक़े सां जेके बि पुट हुया उहे अहिड़ी अली नालो हुयो। अली असगर पाण खे झूले मां केरनि था, कोहनियुनि जे बल हली करबला जे मैदानी तरफ़ हलनि था, शायदि पंहिंजी बेज़बानी में पंहिंजे वालिद खे इहो चवंदा हुजनि त बाबा अकबर जे कातिलनि खां मदद न घुर, अञा अली असगर ज़िंदा आहे। जेको आहे ख़ैमनि में कोहराम मचे थो, ॾिसनि था त हिकु नंढड़ो ॿारु जेको आहे मौला हुसैन जी सदा ते ईअं मक़तल जी तरफ़ थो वञे, मौला अचनि था अली असगर खे खणनि था, बीबी ज़ैनब खे चवनि था हिनखे जेको आहे तयारु करे मूंखे ॾियो, शायदि मथां हे ज़ालिम, हे काफ़िर, हे मुशरिक इहे जेके आहिनि हिन नंढड़े ते तर्स खाए हिन थोरो पाणी 2 ढुक पियारे छॾिया। बीबी तयारु करे ॾिए थी, अली असगर खे मौला पंहिंजे हथनि ते खणी वञनि था। उते उन वक़्तु मौला जेको आहे असां शीयनि खे यादि करे चवनि था त ए शीयो काश तव्हां उन वक़्तु हुजो आहे ऐं मूंखे हिन हाल में ॾिसो आहे। छा था ॾेखारणु चाहिनि मौला चए थो त पूरो लश्कर खिली रहियो हुयो, ज़हरा जो ॿारु पंहिंजे असगर खे खणी एॾो मजबूर आहे जो सिर्फ़ु रोई रहियो,
उते बि तानो मिले थो इमाम खे त माना पाणी वञो पाण खे लॻी थई बानो ॿार जो करे थो त अली असगर मौला खे ॾिसी चवनि था त बाबा हिननि त तुंहिंजी माउ खां बि जेको आहे गवाह घुरिया हुआ मूंखे रेत ते सुमार मां पाण ई जेको आहे इन्हनि खे तव्हांजी सदाकत जी गवाही ॾींदुमि रेत ते सुमारनि था फौरन वरी खणनि था चवनि था असगर तुंहिंजो जिस्म नरम आहे हीअ रेत वॾी गरम आहे मौला खणनि था वरी ॿीहर हथनि ते असगर जेको आहे पंहिंजी सुकल ज़बान चपनि ते फेराए थो जॾहिं इहो फ़ौज यज़ीद ॾिसे थी त रोअण शुरू थी वञे त हिते उमिरि साद जेको आहे उहो हुरमला खे चए थो बदबख़्त तरीन शख़्स खे त इन नंढे ॿार जे आवाज़ खे इन जे कलाम खे क़ता कर न त असां वटि बग़ावत थी वेंदी हू छा करे थो त अहिड़ो तीर थो हणे अरब जे अंदरि ॿुधणु चाहींदो वॾो ग़म आहे 6 तीर हूंदा आहिनि कुल 6 क़िस्मनि जा तीर हुया पहिरें तीर जो नालो हूंदो हुयो फज़ल इहो ज़ैतून जी लकड़ीअ मां ठहंदो ॿिए जो नालो हुयो नबल ऐं 3 जो नालो हुयो सहल इन जे अॻियां सहल लॻल हूंदो जेको नबल हुयो उन जे पोयां 3 पर लॻल हूंदा हुआ जेको चौथों तीर आहे उन जो नालो आहे मीराब इन सां हिरण जो शिकार कयो वेंदो हुयो जेको 5जों तीर आहे उनखे चवनि था बचला इन में जेको आहे इन जे आॾो 3 पर बि लॻंदा हुआ ऐं पोएं पासे ॾांहुं बि 3 पर लॻंदा हुया ऐं पोइ जेको आहे उनखे इस्तेमालु कयो वेंदो 6हों तीर आहे से चोबा उहो तीर आहे जंहिंजी लोहे जी उनजी कमान ठहंदी अरब जो बहादुर खां बहादुर शख़्स बि उहो तीर न हलाए सघंदो पहिरियां पंहिंजो घुटनो ज़मीन ते टेकंदो ऐं ताक़त जो मुज़ाहिरो थींदो पोइ ऐं जेको वॾी पावर सां उहो तीर लॻंदो ऐं अरब जे वहशिन जेको आहे कसमूं खाधियूं हुयूं त इहो तीर कॾहिं इंसाननि ते इस्तेमालु न थींदो अल्लाहु अकबर क़िस्मत रुबाब जे अली असगर जी हिननि ज़ालिमनि उहो तीर हलायो जेको अरब जा वहशी जेको आहे इंसाननि ते इस्तेमालु न कंदा हुया पर अली असगर 6 महीननि जे अली असगर लाइ उहो तीर इस्तेमालु थियो जेको इंसाननि ते नथो थिए ऐं जॾहिं उहो तां तीर हले थो त बीबी रुबाब ख़ैमे जे दर ते बि अली असगर खे चए थी अली असगर जे तुंहिंजे हिसे जो तीर हुसैन खे लॻी वियो त मां पंहिंजो रत न बख़्शींदीमांइ पंहिंजो जेको आहे खीर न बख़्शींदीमांइ होॾां जीअं तीर थो हले हेॾो असगर जेको आहे उछली उहो तीर पंहिंजे गर्दन ते थो वठे ऐं पर नंढड़ो 6 महीननि जो उहो तीर जेको आहे अली असगर जे हिकिड़े गर्दन मां निकिरे थो हिकिड़े पासे ॾों घिरे थो ॿिए पासे ॾों निकिरी मौला हुसैन जे ॿांह ते लॻे ऐं अली असगर मौला खे चवे थो बाबा अम्मा खां शिकायत न कजांइ मां छा कयां मुंहिंजो गर्दन नंढी हुई तीर वॾो गमज़दा हो वॾो हुयो इहो एॾो ज़ुल्म थियो आहे तारीख़ में कंहिं काफ़िरनि खे बि इहो ज़ुल्म ॿुधायो त शायदि उहे बि जेको आहे बर्दाश्त न करे सघंदा पर ही मुसलमान हुया रसूल जा कलमो पढ़ण वारा हुया पर रसूल जे नवासे ऐं उन जी औलाद खे बेदर्दीअ सां जेको आहे करबला में शहीद कनि था अल्लाहु अकबर इहे उहे तारीख़ूं आहिनि जेके असां बयान तक नथा करे सघूं जिन ते गुज़री हूंदी तव्हां छा था सम्झो उन्हनि सां छा थियो हूंदो अल्लाहु अकबर 3 ॾींहंनि जो बुखियो पासो हुसैन आहे चाहे थो त इन रत खे हिन मासूम जे रत खे अगरि आसमान ते उछलणु चाहिनि था त आसमान मां सदा अचे थी त ए हुसैन अगरि हिन मासूम ॿार जो रत अगरि आसमान ते मोकिली त क़यामत ताईं का वरी बारिश न थींदी मौला हुसैन चाहिनि था त ज़मीन में उछलनि पर जेको आहे ज़मीन चएसि थी त ए हुसैन अगरि इहो हिकु कतिरो बि ज़मीन ते किरियो त क़यामत ताईं को सब्ज़ो ज़मीन मां न उथंदो मौला हुसैन छा कनि था उन रत खे पंहिंजे चहिरे ते मले था छॾनि ऐं चवनि था त रोज़ मेशर मां पंहिंजे नाना सां हिन हाल में जेको आहे मुलाक़ात कंदमि अल्लाहु अकबर ऐं मौला खेमनि जे पोयां वञी चाहिनि था त असगर खे जेको आहे दफ़न कनि हिन जो लाशो पामाल न थिए अल्लाहु अकबर मौला तलवार सां लाश खे जेको आहे क़बर खे खोटनि था असगर खे दुबारा विझनि था जॾहिं आशूरा जो वक़्तु आयो त हर ज़ालिम चाहे पियो त जंहिंखे क़तलु कयो अथनि उनजो सर खणी वञनि त जीअं उन्हनि खां बादशाहनि खां इनाम वठी सघनि सभई सर जॾहिं ॻणियनि त हिकिड़ो सर खुटे पियो अली असगर जो हिननि चयो अली असगर जो सर काॾे पियो हीअ दुबारा सां ज़ालिम छा कंदा आहिनि तलवारूं खणी ज़मीन करबला में ॿीहर खोटणु शुरू कंदा आहिनि त काथे अली असगर जो जनाज़ो दफ़न थियो ॿिया त सभु कंहिंजो बि जनाज़ो दफ़न न थियो अली असगर जो सिर्फ़ु मौला दफ़न कयो त पर हिननि ॿीहर जेको आहे उनखे लाशे खे ॿाहिरि कढियो उन जी गर्दन जुदा कई
ऐं उनखे नोके नेज़ा ते खणी जेको आहे हलनि था। ऐं अॼु बि अगरि तव्हां करबला वेंदो त वॾी गमज़दा दास्तान आहे। हिकु शख़्स वियो करबला, उहो जॾहिं ज़ियारतूं करणु लॻो त आयो हिकु आलिम दीन वटि, रोंदे चवे थो त मां सुबुह खां घुमी घुमी थकिजी पियो आहियां, पर अली असगर जी किथे जनाज़े लाश जी मूंखे ख़बर नथी पए क़बर जी त किथे आहे, मां ज़ियारत कयां। त हू आलिम दीन इहो ॿुधी रोअणु शुरू थी था वञनि ऐं चवनि था तोखे ख़बर न आहे त अली असगर जी जेका जॾहिं हुनखे ॿीहर पामाल कयो वियो त हू जेको आहे लाशो ओॾी मौला हुसैन जे सीने ते अची वियो। माना अली असगर जी अगरि तूं क़बर जी ज़ियारत करणु चाहें थो त मौला हुसैन जी क़बर जी ज़ियारत। अल्लाह अकबर, वॾो गमज़दा दास्तान आहे इहो। त हिकु हुसैन जे हिकिड़े लाल जी तव्हां ख़बर ॿुधी, इहो जेको आहे तव्हां पंहिंजे लुड़कनि खे नथा रोके सघो। जेको नंढड़ो हो हुसैन जो उन सां इहा हाल थियो, जेको वॾो हुयो उन जे त जिगर में जेको आहे बर्शी विझी ऐं कजन बि न हुआ, उते तोड़े हलिया विया। जॾहिं मौला हुसैन चाहे थो त पुॼां पंहिंजे पुटु अकबर जे लाशे ते त कुझु नज़र नथो अचे, चवनि था अली अकबर मूंखे कुझु नज़र नथो अचे, पुटु तकड़ न कजां, मां पुॼां थो। मौला कॾहिं किरनि था, वरी उथनि था, वरी अॻिते वधनि था, वरी किरी था पवनि, कुझु नज़र न अचे थो। कोनियनि जे बल जीअं 6 महीननि जो ॿारु जेको आहे हलंदो आहे, अहिड़ी रीति मौला हली हली अकबर जे जनाज़े ते पुॼनि था। अल्लाह अकबर, जॾहिं ॾिसनि त अकबर जेको आहे अहिड़ी रीति सुतो पियो आहे त अकबर हिकु हथ सां सलाम कयो, हिकु हथ सां उहो ज़ख़्म लिकाइण जी कोशिशि कई त जीअं बाबा खे ख़बर न पए, न त हिन हाल में मरण खां पहिरियां न मरी वञे, अधु थी वञे। त मौला पुछेसि थो अली अकबर इहो ॿुधाए हिकु हथ सां सलाम छो कयई? चए थो बाबा ज़ालिम हिकु बर्छी हणी वियो आहे ऐं नथो चाहियां त तव्हांखे जेको आहे हिन हाल में तव्हांखे उहो गमु ॾियां। चई छा चई वियो? चए मूंखे बर्छी बि हणी वियो, इहो चई बि वियो त ॿुधो आहे त तुंहिंजो पीउ वॾो साबिर इमाम। मौला चएसि थो अकबर तूं मुंहिंजो इम्तिहान वठणु थो चाहें? अकबर इम्तिहान वठि, न मां जेको आहियां इब्राहिम ॾाॾे खे ॾेखारणु चाहींदुमि त उहो त जॾहिं पंहिंजे पुटु इस्माईल खे ज़िबा पोइ करणु चाहे त पंहिंजी अखियुनि ते पटी ॿधई, पर मां न पटी ॿधंदुमि, मां पाण जेको आहे तुंहिंजो इहो जेको आहे नेज़ो कढंदुमि। ऐं जीअं ई मौला हेॾा नेज़ो कढनि था ऐं अकबर जी जेका आहे रूह परवाज़ थी वञे ऐं मौला चवनि था त अकबर जो जनाज़ो इरबन इरबा टुकड़नि टुकड़नि में जेको आहे तक़सीम थी चुको हुयो। अल्लाह अकबर, हेॾो जवान जॾहिं मौला खणी अचनि था त उहो हिकु गठड़ी जे तौर ते जेको आहे अंदरि पुॼाइनि था, सभु जेको आहे कोहराम मची थो वञे त हीअ अकबर लाल ऐं आहे जनाज़ो जी हीअ हालत। अल्लाह अकबर, इहो जेको आहे अगरि असां कंहिं कंहिं जी ॻाल्हि कयूं, जंहिं जंहिं जी ॻाल्हि कंदा वेंदासीं, इहो ज़िक्र कंटिन्यू रखूं था, गमज़दा माहौल थी वियो आहे, नूहो बि ॿुधूं था पाण। जी साईं। मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम। अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन, मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम। जिनको धोखे से कूफे बुलाया गया, बुला करके बेहद सताया गया, जिनके बच्चों को प्यासा रुलाया गया, जिनकी गर्दन पे खंजर चलाया गया, जिनके बच्चों को प्यासा रुलाया गया, जिनकी गर्दन पे खंजर चलाया गया, उस हुसैन इब्न हैदर पे लाखों सलाम। मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन
तुझे सलाम, अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन। जिनका जन्नत से जोड़ा मंगाया गया, जिनको दोषे नबी पर बिठाया गया, जिनके भाई को ज़हर पिलाया गया, जिनके भाई को ज़हर पिलाया गया, उस हुसैन इब्न हैदर पे लाखों सलाम। मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम। जिनके नाना नबी, जिनकी माँ सैयदा, जिनके नाना नबी, जिनकी माँ सैयदा, उस हुसैन इब्न हैदर पे लाखों सलाम। मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम। या हुसैन, मेरे हुसैन तुझे सलाम। असां सभई या हुसैन, इमाम हुसैन खे सभु सलाम पेश कयूं था उन्हनि जी क़ुर्बानियुनि ते। ऐं बेशक इरशाद अॼु महसूसु थी रहियो आहे त उन्हनि जी शहादत दीन जी बका आहे। इहो सिर्फ़ु चवण जी हद ताईं न आहे, अॼु महसूसु बि थिए थो। हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक। अञा तव्हांखे ॼाण फराहम कंदासीं, असां सां गॾु रहिजो। सलाम सिंध, सलाम या हुसैन। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में जुड़ियल आहियो, असां सां गॾु आहियो। तव्हांजो फीडबैक बि मिले पियो, कुझु टेलीफोन कॉल्स बि अॼु वरितियूंसीं ऐं इहा ॼाण पई, इहा ख़बर पई त तव्हां असां सां वाक़ई गॾु आहियो, असांजो प्रोग्राम ॾिसो पिया, इहा सुठी ॻाल्हि आहे। त तव्हांखे नॉलेज मिली रही आहे, तव्हांखे प्रोग्राम वणी रहियो आहे, तव्हां इंट्रस्ट सां ॿुधी रहिया आहियो। छो जो इहो फीडबैक अव्हांजे कॉल वसीले बचे पियो। अव्हांजा जेके कॉमेंट्स आहिनि फेसबुक ते, यूट्यूब ते, असांजो जेको फेसबुक ते चैनल आहे उन ते बि उहे कॉमेंट्स अची रहिया आहिनि। त असांखे हिकिड़ी चऊं था त सेटिस्फिकेशन मिले पई त असांजो जेको प्रोग्राम असां करियूं पिया उहो प्रोडक्टिव वञे पियो। दुआ कजो असांजे लाइ, असीं तव्हांजे लाइ दुआ कयूं था त मौला पाक असांजी हीअ जेका आहे ट्रांसमिशन या जेका आज़ादारी कयूं पिया, जेको असां ज़िक्र कयूं पिया मौला हुसैन जो, क़बूल फरमाए। बिल्कुलु, सो मूसी साहिब सां गॾु आहे, शहज़ादे क़ासिम जो साईं ज़िक्र कयूं, हाणे उन्हनि जी मेहंदी जो ज़िक्र कयूं, पाण वटि जेकी रिवायतूं आहिनि उन्हनि खे थोरो डिटेल में ॿुधाईंदो, तव्हांजी वॾी महिरबानी। जी बिस्मिल्लाह। दरअसल करबला जी जेको जंग आहे न, हक़ीक़त जेका आहे उहा अरमाननि जी जंग आहे। बिल्कुलु, बेशक। माना कंहिंजो को अरमान पूरो न थियो। न कासिम जेको आहे मौला हसन जो जेको आहे फर्ज़ंद आहे, ऐं 13 साल जी उमिरि आहे। त हाणे माउ जेका आहे बेवा मां, उहा चाहे थी त मुंहिंजे पुट खे सहरो बदिजे, उनजी शादी थिए, उनजे हथ ते मेहंदी लॻे। सो ज़ाहिर आहे इहो त कुझु बि न थी सघियो। त उहो अरमान खे असां मोमिन जेके उन्हनि खे मञण वारा आहियूं, उहे उन्हनि जी यादि खे ताज़ो करे जेको आहे मेहंदी कढंदा आहियूं। अच्छा, ईअं न आहे त जेको आहे करबला जे अंदरि का शादी जो समा थियो आहे, मेहंदियूं लॻियूं आहिनि, कुझु न थियो। बाक़ी तारीख़ तय थी, मंगणी थी हुई, छा हुयो शादीअ जो सिस्टम? इहो माना न, बचपन खां ई जेको आहे मौला हुसैन जी धीउ, मतिलबु असांजी सिंध जी या अरब जी जेका फरहंग त उहा हिकु जहिड़ी आहे। जीअं असां बि नंढे हूंदे अगरि ॿ भाइर नाले ॾेई छॾिबी आहे, अहिड़े तरीक़े सां नाले थियल हुई मौला हुसैन जी न्याणी जेका आहे त कासिम सां पढ़ण बि। ठीकु आहे, इहे रिवायतूं मिलनि पियूं। त ज़ाहिर आहे उहा बि शादी खां पहिरियां ई सम्झो बेवा थी वई। मक़सदु अगरि गम आहे न हिकिड़ो, त अहिड़े तरीक़े सां कासिम लाल जेको आहे जॾहिं मौला हुसैन पुछेसि त जॾहिं ॾीहो विसायो वियो, उन खां पोइ कोई बि न वियो। त मौला चवेसि त हीअ बार बार पंहिंजी माउ हिनखे चवे थी त पुट ईअं न थिए जो ज़ैनब जा ॿार जल्दी जेको आहे उहो थी वञनि, शहीद थी वञनि ऐं तूं रहिजी वञे। ऐं जेको आहे ऐं मां जेको आहे शर्मिंदा थी वञा फ़ातिमत ज़हरा जे साम्हूं, पंहिंजी ॾाॾी जे साम्हूं, त उहा चवंदी त जेको आहे हीअ हसन जो पुटु बचाए वई, ऐं जेको आहे हुसैन जा पुट, ज़ैनब जा पुट पहिरियों कुसिजी विया। हा, त उहो बार बार हिनजी माउ हिनखे चवे थी त पुट मतां पोइ हिते थियो आहे, मतां जेको आहे मतां रहिजी वञे।
त ही बार बार मौला हुसैन वटि वञे थो, चचा हुसैन मुंहिंजो बि सुभाणे नालो आहे न, मुंहिंजो बि सुभाणे नालो आहे, त मौला हुसैन सिर्फ़ु एतिरो जुमिलो चएसि थो त छा कीअं ॾसे त जेको आहे तुंहिंजो नालो बि आहे, तूं बि शहीद थींदे। मौला सिर्फ़ु एतिरो चएसि थो त कासिम तूं त छा अली असगर जो बि सुभाणे शहीदनि में नालो आहे। इहो चवणु आहे त हाशमी जवान आहे, 13 साल जो नंढड़ो ॿार आहे, पर तलवार कढे थो, छा आहे ज़ालिम असांजे खेमनि में हलाईंदा। अल्लाहु अकबर। त मौला चएसि थो त न, हिननि जी ज़रूरत तो जहिड़ा जवान जेको आहे कोई हुजे ऐं शहज़ादो हुजे, उनजे साम्हूं कंहिंजी ज़रूरत आहे त कोई खेमे में अची सघे। त हिनखे इहा आदत मिले थी, माउ खे चवे थो त चाचे चयो आहे त जेको आहे तव्हां बि शहीद थींदो। अॻिलो ॾींहुं थियो, हिकु हिकु थी शहीद थींदा रहनि। हीअ बार बार हिन जी माउ हिनखे सॾु करे, कासिम पुटु तूं अञा ताईं जहिड़ो आहे, मां मुंहिंजूं अखियूं तोखे न ॾिसणु चाहिनि थियूं, मां चवां थी त जेको आहे हुसैन त तूं पहिरियों जानिसार थी। इहो माउनि जो जज़्बो ॾिसो, जेके हुसैन ते कीअं पंहिंजो जेको आहे क़ुर्बान थियूं करणु चाहिनि, ऐं चवनि थियूं त पहिरियों इहा क़ुर्बानी में मुंहिंजो हिसो शामिलु थी वञे। अल्लाहु अकबर। ही बार बार अची माउ खे चए थो, अम्मा मुंहिंजो कसूर हिन में न आहे, मां त सुबुह खां वठी अलाए केतिरा मरतबा पंहिंजे चाचे वटि वियो आहियां। चाचो चए थो त तूं जेको आहे त मुंहिंजे मुअल भाउ जी निशानी आहे, मां तोखे कीअं इजाज़त ॾियां मरण जी। बिल आख़िर हिन जी माउ खे यादि अचे थो त जॾहिं हसन मौला इन दुनिया मां वञी रहिया हुया त हिकिड़ो तावीज़ ॾिनो हनि ऐं चवनि त हीउ कासिम खे पाराए छॾ, जॾहिं को मुश्किल मरहलो अचेव त इन तावीज़ खे खोलिजो, तव्हांजी मुश्किल हल थी वेंदी। छो त हिन खां वॾी मुश्किल कहिड़ी हूंदी जो मुंहिंजे पुट खे जेको आहे मरण जी इजाज़त नथी मिले। अल्लाहु अकबर। ऐं जेको आहे जॾहिं तावीज़ खोलियो वियो त उन में वसियत आहे पंहिंजे भाउ हुसैन खे, ए मुंहिंजा भाउ हुसैन, करबला जे वक़्त में, करबला जे मारके में अगरि मां हुजां त मां पंहिंजी जान तुंहिंजे मथां क़ुर्बान करे छॾियां, पर मां न आहियां, मुंहिंजी जॻह ते कासिम जी जेका आहे क़ुर्बानी क़बूल कजां। ऐं जॾहिं इहो ॿुधनि था त मौला रोई पवनि था ऐं चवनि था त मां पंहिंजे भाउ जे हिन हुकुम खां पोइ मजबूर आहियां। कासिम खे पाण तयारु कनि था, कासिम खे मौला हसन जो जेको आहे अमामो ॿधनि था, उन्हनि खे पाण तयारु करे घोड़े ते विहारनि था। एतिरो घोड़े ते एतिरो नंढो आहे जो जेके रिकाब हूंदा आहिनि घोड़े जा, उनमें पेर फासी कोन सघनि। मौला हुसैन छा कनि था, घोड़े सां कासिम खे ॿधनि था त किरी न पइजे। पर ज़ुल्म करबला जो इहो, जीअं मां पहिरियों बि ॻाल्हि कई, त हिननि कंहिं कानून खे फॉलो ई न कयो, हिननि ज़ुल्म कयो। जंग जो इहो उसूल हूंदो आहे त हिकिड़ो हेॾां ईंदो, हिकिड़ो होॾां ईंदो, ॿई आपस में विढ़ंदा, या इहो उसूल हूंदो आहे त होॾां बि पूरो लश्कर विढ़ंदो, हेॾां बि पूरो लश्कर विढ़ंदो, पोइ जेके हुन में बचा, जेके खटिया, जेके हारिया। पर ज़ुल्म इहो हो त हेॾां हिकिड़ो पियो वञे, होॾां लश्कर जा लश्कर पाउर ते हमिलो कनि। त कासिम 13 साल जो आहे, जीअं मां पोएं दफ़े बि कंहिं सेगमेंट में ॻाल्हि कई त अर्ज़ख शामी उनजा 4 पुट खे वासिल जहन्नुम थो करे। उन खां पोइ जेको आहे उमिरि साद होॾां रड़ियूं करे चवे थो काफ़िले पंहिंजे कारवान खे, पंहिंजे जेके लश्कर खे, त हीउ अली जो पोतो आहे, हीअं हिकु करे अगरि कोई साम्हूं वियसि त सभिनी खे क़तल करे छॾींदो। पोइ हीउ छा कनि था, जाॾो काॾो तीरनि जी बारिश शुरू कनि ऐं हर तरफ़ खां कासिम खे घेरे उनखे जेको आहे ज़मीन ते किरे। ऐं जॾहिं कासिम चवे थो त अस्सलाम अलैकुम या अम्मा, ए मुंहिंजा चचा, मुंहिंजी मदद लाइ पुॼो, मुंहिंजो आख़िरी सलाम। मौला हुसैन छा कनि था, तलवार कढी जल्दी में चाहिनि था त पंहिंजे भाउ जे पुट ते पुॼनि। जीअं पहुता, लश्कर सम्झो त हुसैन हमिलो करण थो अचे, हेॾां जा घोड़ा होॾे भॼी विया, होॾां जा घोड़ा हेॾे भॼी विया, कासिम जो लाशो पामाल थी वियो। पर ॾुख इहो आहे त कासिम जो लाशो जॾहिं पामाल थिए थो, कासिम ज़िंदा आहे, ॿियनि जा लाशा त उन्हनि जे मरण खां पोइ, शहीद थियण खां पोइ पामाल कया विया, पर कासिम जो लाशो उन जी हयातीअ में ई जेको आहे पामाल कयो। अल्लाह हिन टुकड़े ते कासिम, कॾहिं उन टुकड़े ते। बिल्कुलु। ऐं जेको आहे मौला हुसैन हुन जे टुकड़े टुकड़े गोश्त खे कॾहिं करबला जे कंहिं कुंड खां खणी पिया अचनि, कॾहिं कंहिं कुंड खां खणी पिया अचनि, हिकिड़ी नंढड़ी गठड़ी ठाहियनि, उन में जमा करे खणी आया। ऐं जॾहिं माउ खे ख़बर पई त मुंहिंजे पुट जी जेका आहे क़ुर्बानी अल्लाह जी राह में क़बूल थी वई आहे, जॾहिं उहा गठड़ी ॾिठनि त फ़ौरन सजदे में किरी पई त ए मालिक, तुंहिंजा लख शुक्र आहिनि त मुंहिंजी क़ुर्बानी खे तूं पंहिंजी बारगाह में क़बूल फरमायो। इहो माउनि जो जज़्बो, भेणुनि जो जज़्बो, करबला जी तारीख़ खां अलावा काथों ई असांखे नथो मिले। ऐं अहिड़ी रीति जॾहिं अगरि असां गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते वधायूं त अगरि बा वफ़ा अब्बास आहे, वफ़ादार भाउ, इन करे छाकाणि त वफ़ादार भाउ जो अगरि ज़िक्र नथा कयूं त करबला जी वफ़ाउनि जी ख़बर ई न पवंदी।
अॼु दुनिया में जेतिरा भाइर पाण में विढ़नि था, एहतराम नथा कनि, नंढो भाउ वॾे भाउ जो, वॾो भाउ नंढे भाउ जो, उहे अगरि करबला जे इन वाक़िए खे ॾिसनि त शायदि इहे पंहिंजूं नंढियूं नंढियूं ॻाल्हि एॾ बि कंदा हलो त अॼुकल्ह जेकी सॻा भाइर आहिनि उहे बि पाण में सेट न आहिनि, उहे बि पाण में सेट न आहिनि। पर हिते मौला अब्बास सॻो भाउ न आहे, सॻो भाउ न आहे, पोइ बि उनजी वफ़ादारी उहा आहे जंहिंजी का मिसाल नथी मिले। ऐं मौला अब्बास जी अगरि तव्हां रोज़े ते वञो, ख़ुदा तव्हांखे वठी वञे ऐं तमामु ॿुधण वारनि ॾिसण वारनि खे इन मुहर्रम जे इन करबला जे वाक़िए जे सदक़े में ख़ुदा ताला सभिनी खे ज़ियारत हज़रत अबुल फज़ल अब्बास कराए त उते जुमिलो लिखियलु आहे दर ते, अस्सलामु अलैका या अबा सालेह, ए अब्द सालेह, तुते असांजो सलाम। पाण जेको आहे जॾहिं मशकीज़ो वफ़ाऊं ॾिसो, वफ़ा केॾी आहे, मशकीज़ो जॾहिं भरनि बि था त पाण दरिया में बीठा आहिनि पर पाणी नथा पियनि, डुक बि नथा पियनि। चवनि था जेसि ताईं हुसैन मौला मुंहिंजो आका प्यासो आहे मां पाणी कीअं थो पी सघां। ऐं हता के पंहिंजी त वफ़ा पंहिंजी, जेको जानवर ते सवार आहिनि उहो घोड़ो बि जॾहिं पाणी नहर फुरात में बीठो आहे त उहो बि पाणी नथो पीए, जेसि ताईं मुंहिंजो आका ते प्यासो आहे मां पाणी कीअं थो पी सघां। ऐं जॾहिं बार बार इजाज़त घुरनि था, मौला इजाज़त नथा ॾियनि त मौला चएसि थो हिकु शर्त ते इजाज़त ॾींदोमांइ, जेका तलवार अथई नी हिते रखी वञ। मौला अब्बास चए थो आका जेको आहे दुश्मन जेको आहे ड्रिजंदो इन असले खां आहे, जॾहिं दुश्मन ॾिसंदो त मां जेको आहे हथे खाली आहियां त ज़ाहिर आहे उनजो रोब मुंहिंजो घटि थी वेंदो। त मौला हुसैन चएसि थो त न, ए अब्बास तुंहिंजी तलवार खां जेतिरो कूफ़िन ऐं शामिन खे ज़ख़्म लॻंदा इहे बदिलो मुंहिंजी भेण ज़ैनब खां वठंदा। हीअ तलवार रखे थो सिर्फ़ु नेज़ो खणी ऐं पाणी लाइ वञे थो, उन नेज़े सां बि ज़ाहिर आहे जेको आहे अलकम नहर अलकमा जा जेका आहे उहा ज़ाहिर आहे दुश्मननि सां घिरियल आहे, पर अब्बास जो रोब ऐं दबदबो उहो आहे त कोई हिन जे साम्हूं अची नथो सघे। ऐं अगरि कोई लिकी वार बि करे पियो त उन नेज़े सां रोकनि पिया, पोइ बि 80 जेको आहे शकीन खे वासिले जहनुम कनि था ऐं आराम सां पाणी में पुॼनि था। ऐं जॾहिं उतां मशकीज़ो भरनि था ऐं वापसि अचनि था खेमनि जी तरफ़ त छा थिए थो, हर तरफ़ खां ज़ालिम जेको आहे घेरनि था। हुरमला जा 3 तीर जेके आहिनि मशहूरु आहिनि करबला जे हिन वाक़िए में, उहो पाण जॾहिं मुख़्तार सक़फ़ीरनि खे पकिड़े थो, हिक खां बदिलो थो वठे मौला हुसैन जे क़त्ल जो, त हीअ चए थो मां 3 तीर अहिड़ा हलाया करबला में जिन ते मूंखे पाण खे फ़ख़्रु आहे। चई कहिड़ा? चई हिकिड़ो उहो जेको मां अली असगर ते तीर हलायो, निशाने जो वॾो पको हुयो। चए थो ॿियो उहो जेको मौला हुसैन जे सीने में हयमि उनखे सेचो शोभा तीर चइबो आहे। चए थो टियों उहो जॾहिं मौला अब्बास खे मां ॾिठमि त हिकिड़ो बाज़ू कलम थियो त अलम ऐं मशकीज़ो ॿी हथ में पकड़ियनि, हिकिड़ी बाहि कचिजी वई। वरी ज़ालिम छा कयो त ॿिए पासे ॾांहुं ॿी बाहि खे कलम कयनि त हज़रत अब्बास मशकीज़े खे पंहिंजे मुंहं में पकड़े हलणु लॻा, ॾंदनि सां पकड़ियो। चवनि था पर मां हुनखे परे खां बि ॾिसां पियो त उहा कहिड़ी शइ आहे जेका अब्बास जे अंदरि जान आहे, जेका हुनखे रोके कोन थी सघे, जंहिंजे करे हू हलंदो वञे थो। चई मां ॿाहिरां बि परे खां इहो मुवाज़नो कंदे कंदे इन नतीजे ते पहुतमि त अब्बास जे वात में जेका इहा मश्क आहे, जेको पाणी आहे, इहा ई जान आहे। इहो चाहे थो अब्बास त कंहिं तरीक़े सां हुसैन जे नंढड़नि ॿारनि ते पुॼी वञे। चई मां परे खां बि उहो तीर हलायमि त उन मश्क में लॻो। उन मश्क मां जीअं जीअं आहिस्ते आहिस्ते पाणी निकिरणु शुरू थियो, अब्बास मौला जे घोड़े जी रफ़्तार बि घटि थियणु शुरू थी। उहो वफ़ाउनि जो अब्बास जॾहिं ॾिसे थो त जॾहिं पाणी कोन थो खणी वञी सघां त पंहिंजे घोड़े खे जेको आहे मोड़े दुबारा नहर जी तरफ़ खणी थो वञे, खेमनि खां दूरि खणी थो वञे त मां कहिड़ो खणी वञा, पाण खे वठी वञा होॾे। ऐं हिकु ज़ालिम कंहिं खजी जे पोयां बि उहो वार करे थो उन्हनि जे सर ते त हू जेको आहे घोड़े ते संभली नथा सघनि, ज़मीन ते अचनि था ऐं हर तरफ़ खां तीरनि जी बारिश थिए थी, तीरनि सां उनजो जेको सीनो आहे उहो छली थी थो वञे। जॾहिं ज़मीन ते अचनि था त मौला हुसैन खे आख़िरी सलाम कनि था। मौला अचे थो, हज़रत अब्बास जो जेको सर आहे पंहिंजे ज़ानू ते रखे थो। हज़रत अब्बास हिकिड़ो तीर जेको आहे अखि में लॻल आहे ऐं ॿिए अखि में जेको आहे रतु भरियल आहे। हिकु दफ़ो मौला अब्बास वफ़ाऊं ॾिसो
पंहिंजो सर जेको आहे मौला हुसैन जी ज़ानू खां हेठि लाहिनि था, वरी मौला खणी वरी रखनि था, वरी हेठि लाथनि, वरी मौला खणी रखियनि, हुन वरी 3 दफ़े बि हेठि लाथो त मौला पुछेसि थो त ए अब्बास छा वजह आहे त तूं जेको आहे पंहिंजो जेको आहे गर्दन खे पंहिंजे मां सहारो तोखे ॾियणु चाहियां थो, पंहिंजे ज़ानू ते रखां, तूं नथो रखणु चाहीं? जी मां ग़ुलाम आहियां, तव्हां आका आहियो, ऐं आका जे गोदीअ में ग़ुलाम जो सर, मां आका खे जेका आहे तकलीफ़ नथो ॾियणु चाहियां। हता के मौला इहा ॻाल्हि हिते ख़तमु कयूं त मौला जेको आहे चवेसि थो त मूंखे हिकु दफ़ो मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे। पहिरियों मौला अब्बास तो चएसि त मुंहिंजी बि हिकिड़ी ख़्वाहिश आहे। चए त कहिड़ी ख़्वाहिश आहे? त चए थो मां पहिरियों दफ़ो तव्हांखे हिकिड़ो कमु चवां थो, उहो इहो आहे त मुंहिंजे अखि मां खून थोरो परे कयो अब्बा जे दामन सां, त मां तव्हांजी आख़िरी दफ़ो ज़ियारत करे सघां। सुभान अल्लाह। मौला ज़ियारत कई, ऐं इहो बि मौला अब्बास चवनि था त मां त हिन वक़्तु हिन हाल में आहियां, तव्हां मुंहिंजे सहारो ॾियो था, पंहिंजो मुंहिंजी गर्दन पंहिंजे ज़ानू ते रखो था, पर थोरी देरि खां पोइ शायदि तव्हांजो बि लाशो ईअं ज़मीन ते हूंदो, तव्हांखे सहारो ॾियण वारो कोई न हूंदो, त मां ग़ुलाम नथो चाहियां त जेको आहे तव्हांजे ज़ानू ते मुंहिंजो सर हुजे। मौला चएसि थो मां तुंहिंजी इहा ख़्वाहिश पूरी कयां थो, अखि तां रत हटाई, पर मुंहिंजी बि हिकु ख़्वाहिश आहे भाउ, उहा पूरी कंदे? चई हा। चई उहो इहो आहे त मूंखे आख़िरी दफ़ो भाउ चयो, त मां इहो लफ़्ज़ ॿुधां तुंहिंजे ज़बान मां त तूं मूंखे भाउ चवे थो। हमेशह आका, मुंहिंजा सरवर, मुंहिंजा शहज़ादा, ईअं करे जेको आहे हमेशह मुखातिब कंदा हुआ मौला हुसैन खे। कॾहिं बि उन्हनि खे इहो न चयनि त जेको आहे तव्हां मुंहिंजा भाउ आहियो, पाण खे ग़ुलाम करे पेश कंदा हुआ। त मौला चएसि थो हिकु दफ़ो सिर्फ़ु मां ॿुधणु चाहियां थो त तूं मूंखे भाउ चवे कीअं थो। पोइ आख़िरी दफ़ो ॿिन्ही भाइरनि जी पाण में गुफ़्तगू थी, ऐं उन गुफ़्तगू में मौला अब्बास जॾहिं मौला हुसैन खे चवे थो त ए मुंहिंजा आका तव्हां मुंहिंजा भाउ आहियो, त इन ते जेको आहे रूह परवास थी। अल्लाह प्यारनि भाइरनि जी पाण में गुफ़्तगू। ऐं किताब लिखनि था त जॾहिं मौला अब्बास भाउ सॾे थो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमाइनि था त ए मुंहिंजा मिठड़ा भाउ, अॼु मुंहिंजी चेल टुटी पई, अॼु मुंहिंजी चेल भॼी पई। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे साम्हूं हूअं त खोड़ सारियूं शहादतूं, पर वॾो जेको ग़म आहे उहो ॾुखु आहे, उहो अब्बास जो ॾुखु ऐं हुनजे भाउ जो ॾुखु, प्यारे भाउ जो ॾुखु। ऐं आख़िर में जीअं साईं फरमायो पए त भाउ उन्हनि चवणु फरमायो, ऐं मौला हुसैन चयो त अॼु मां टुटी पियुसि, अॼु मां ख़तमु थी वियुसि, अॼु मुंहिंजी चेल चिॿी थी वई, मौला अब्बास जी शहादत थी वई। सो पाण नोहे तरफ़ वधूं था, अॻिते प्रोग्राम खे कंटिन्यू रखंदासीं पोइ जी। मंज़र फ़ज़ाए दहर में सारा अली का है, मंज़र फ़ज़ाए दहर में सारा अली का है, मंज़र फ़ज़ाए दहर में सारा अली का है, जिस सिमत देखता हूँ नज़ारा अली का है, जिस सिमत देखता हूँ नज़ारा अली का है। गुल का जमाल जुज़्व के चेहरे से है आया, गुल का जमाल जुज़्व के चेहरे से है आया, घोड़े पे है हुसैन नज़ारा अली का है, घोड़े पे है हुसैन नज़ारा अली का है, मरहब तो नीम है सरे मक्तल पड़ा हुआ, मरहब तो नीम है सरे मक्तल पड़ा हुआ, उठने का अब नहीं ये मारा अली का है, उठने का अब नहीं ये मारा अली का है। ए अर्ज़ पाक तुझी को मुबारक हो तेरे पास,
اے عرض پاک تجھی کو مبارک ہو تیرے پاس، پرچم نبی کا چاند ستارہ علی کا ہے، پرچم نبی کا چاند ستارہ علی کا ہے، منظر فضائے دغر میں سارا علی کا ہے۔ سو مولا علی جی شان اقدس میں پاण کچھ ॻाल्हियूं ॿुधियूंसीं जी सो हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, गॾु रहिजो। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु तव्हांखे इहो ॿुधायूं त हिन प्रोग्राम जूं जेकी साहतूं समातूं तव्हां ॾिठियूं पए, जेकी असांखे ॾिसनि पिया, असांजूं ॻाल्हियूं ॿुधनि पिया, त प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि। आख़िरी लम्हनि में असां हिन सॼे प्रोग्राम जो जेको तत्व आहे उनखे जाचण जी कोशिशि कंदासीं, करबला जो जेको तत्व आहे उनखे बि पाण परोड़ण जी कोशिशि कंदासीं त असां उन तरीक़े सां वाइंड अप करे सघूं। छो किसो त वॾो आहे ऐं ज़ुल्म जेके थिया आहिनि उहे वॾा आहिनि, पर असां कोशिशि कंदासीं, जीअं चवंदा आहिनि दरिया खे कूज़े में बंदि करणु, उहो कोशिशि कंदासीं। त अलामा साहिबु असांखे इहो ॿुधाइजो त हाणे त शहादत सभिनी जी थी चुकी आहे, बाक़ी बचा इमाम हुसैन, उन्हनि जी शहादत जो वाक़ियो कीअं पेश आयो ऐं उन खां पोइ छा हुयो करबला जो मंज़र। जी बिल्कुलु। ॾिसो इहो वॾो गमज़दा तारीख़ आहे। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुदा जॾहिं माण्हुनि पुछा कई त तव्हांखे अजर रिसालत छा घुरिजे थो, त रसूल ख़ुदा पाण कुझु न ॻाल्हाईंदा जेसिताईं का वही नाज़िल न थिए। त क़ुर में आयत नाज़िल थी, कुल ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। रसूल चवनि मूंखे का शइ नथी खपे मुंहिंजे हिन जे पूरे कार्य रिसालत जे हुन में, सिर्फ़ु हिकिड़ी शइ थी खपे, इल्लल मवद्दत फिल कुर्बा। मुंहिंजे अक़रबा जेके आहिनि, मुंहिंजे जेके पंजतन पाक आहिनि, इमाम हसन हुसैन, बीबी फातिमा, इमाम अली, इन्हनि सां मोहबत कयो। ठीकु आहे, इन्हनि सां मोहबत मुंहिंजो सम्झो सिलो आहे। ऐं जेको आहे राइटर चवे थो त इहा त मोहबत वाजिबु हुई, पोइ बि एॾो ज़ुल्म कयनि, जे अगरि वाजिबु न हुजे अल्लाह बेवाजिबी थी, त एॾी बेवाजिबी थिए थी त जेको आहे अगरि रसूल जे वञण खां पोइ ख़ुदि रसूल जी इकलौती धी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी अॼु ताईं क़ब्र जो ख़बर न आहे त किथे आहे, केॾी वरी मज़लूमियत आहे। ऐं उन जे जनाज़े में घणा माण्हू आहिनि, 7 माण्हू। उन खां पोइ जेको आहे मौला अली अलैहिस्सलाम जे जेको क़ब्र मुबारक 200 सदी में दरियाफ़्त थिए थी, 200 सदी खां बि पोइ, यानी कि 200 कुझु सदी में, यानी 3 हिजरीअ में वञी ख़बर पए थी त मौला अली अलैहिस्सलाम जी क़ब्र मुबारक किथे आहे। माना इहो ज़ुल्म आहे तारीख़ जे अंदरि, इहा त मोहबत वाजिबु आहे, तॾहिं बि इहे कम आहिनि। उन खां पोइ मौला हसन अलैहिस्सलाम जी शहादत पहिरियां थी, त उन्हनि खे जेको आहे अगरि चाहे वञे पियो त नाने जे पहलू में दफ़न कयो वञे, त इन मुसलमाननि छा कयो, मौला हसन जे जनाज़े ते तीर हयनि ऐं उहो जनाज़ो ॿीहर मोटियो, वापसि घरु आयो। हाणे भेण ज़ैनब पंहिंजे भाउ हसन जे जनाज़े मां तीर ॿीहर कढिया, वरी ॿीहर घुसलो कफ़न थियो, ॿीहर जेको आहे कफ़न पारायो वियो ऐं पोइ जन्नतुल बकी में दफ़न कयो वियो मौला हसन। ऐं अॼु बि तव्हां वञो त जन्नतुल बकी में हिकिड़ो बल्ब बि कोन थो पियो ॿरे। ठीकु, उन खां पोइ अगरि करबला ॾे था अचूं त करबला में जेको ज़ुल्म कयो आहे, कंहिं कयो आहे, कंहिं ईसाइन कयो आहे, कंहिं काफ़िरनि कयो आहे, कंहिं मुशरिकनि कयो आहे, न, ही मुसलमान रसूल जो कलमो पढ़ण वारनि कयो आहे। पोइ चवनि था जल्दी जल्दी नमाज़ पढ़ो, कुफ़ार जी तरफ़ यज़ीद जो लश्कर जेको आहे उहो चए थो जल्दी जल्दी नमाज़ पढ़ो, हुसैन खे क़तल करिणो आहे। नमाज़ पढ़ी जेको आहे हुसैन खे क़तल था कनि। अल्लाहु अकबर। त आख़िर में बचनि था वञी मौला हुसैन, चाहिनि था त रुख़्सत वठनि, ऐं रुख़्सत जो वॾो मरहलो सख़्तु हुयो। हिकु हिकु बीबी मौला हुसैन खे पकिड़े पई त न वञ, ही सभई जेके जानिसार आख़िरी सहारो तूं बचो आहे, हिते जंगल बयाबान में असांखे काॾे छॾे वञे। पर मौला हुसैन ज़ाहिर आहे उहो नाना तिफ़िल जेको आहे हुननि खे अंजाम ॾियणो आहे। बिल आख़िर सभिनी खां रुख़्सत करे वञनि था, घोड़े ते वियनि था त घोड़ो हलण खां इनकार थो करे। बीबी सकीना जेका आहे 4 साल जी आहे, बाबा जे घोड़े जे क़दमनि सां लिपटी थी वञे। बिल आख़िर मौला लहनि था, उनखे आसरो ॾियनि था, वरी मौला हली पवनि था। ऐं मौला जी जेका जंग आहे अहिड़ी
हमीद इब्न मुस्लिम जेको उतां जो रावी आहे उहो लिखे थो त मां जॾहिं ॾिठमि त हुसैन 3 ॾींहंनि जो बुखियो प्यासो हेॾनि जूं लाशूं खणी, पर ईअं लॻो त जेको आहे को 14 जो चंड ॿाहिरि निकितो आहे। इमाम हुसैन बि जंग कई हुई, मौला जंग कई आहे, बहितरीन जंग कई आहे। ऐं तलवार कहिड़ी आहे? ज़ुल्फ़कार, जेका मौला अली अलैहिस्सलाम खे जंग उहद में अल्लाह जे तरफ़ां नाज़िल थी हुई। उहा तलवार खणी उन घोड़े ते जंहिं घोड़े ते रसूल ख़ुदा विहंदा हुया उन घोड़े ते सवार थी तलवार मौला अली खणी वञनि था। पहिरियों सभ खां पहिरियों इन्हनि खे चवनि, इन्हनि खे रिजिस पढ़नि था, पंहिंजो ॿुधाइनि था, त वरी बि तबलीग कनि था त तव्हां अगरि मुंहिंजे क़त्ल खां बाज़ अची वञो पोइ बि मां तव्हां सभिनी जी जेको आहे शफ़ाअत लाइ काफ़ी आहियां। पर हुननि जे पेटनि में मौला चए थो त इन्हनि ते मुंहिंजी असर इन करे कोन थी करे का नसीहत, छाकाणि त इन्हनि जे शिकमनि में हराम पयल आहे। ऐं जंहिंजे शिकमनि में हराम अची वञे त दिलि जेको आहे पथर जो थी वेंदो आहे, पोइ उन ते का नसीहत असर न कंदी आहे। मौला हुसैन बिल आख़िर जंग कनि था, उहा जंग कनि था माशाअल्लाह, त छाकाणि त लश्कर जा 3 हिसा हूंदा आहिनि, हिकिड़ो कल्बे लश्कर विच वारो, हिकिड़ो मेमना, हिकिड़ो मेसरा सॼी ऐं खाॿे। मौला कॾहिं जंग जेको आहे मेसरा ते हमिलो कनि था त ईअं भॼनि था जेके कुफ़ार आहिनि। कुफ़ार त मां इन करे थो पियो चवां आहिनि त मुस्लमान, पर जेको आहे जॾहिं रसूल जे नवासे खे क़त्ल था कनि त के छाजे मुस्लमानियत उन अंदरि हुई। कॾहिं मेमना ते हमिलो कनि पिया, कॾहिं मेसरा ते हमिलो कनि पिया। इहो ई बीवी ज़ैनब जेको आहे यज़ीद जे दरबार में इहा ॻाल्हि कई त चए थो मुंहिंजे भाउ जी हुसैन जी शुजाअत जी छा ॻाल्हि करे थो? हू जॾहिं तुंहिंजे लश्कर ते हमिलो करे पियो त तुंहिंजे लश्कर वारा ईअं पिया भॼनि जीअं को हिकिड़ो शेर जेको आहे हिकिड़नि भेड़ियुनि ते हमिलो करे ऐं ॿकरियूं जेके आहिनि हीअं भॼनि, रिॾूं हेॾे भॼनि, अहिड़े तरीक़े सां जेको आहे मुंहिंजे भाउ जो जॾहिं हमिलो थिए पियो तव्हां सभु ईअं भॼो पिया। ऐं जिब्राइल चए थो त गर्दनूं ईअं कटिजी कटिजी किरनि पियूं, जाता मौला वञे पियो हिकु हिकु ज़रब जो हणंदो वञे पियो त हुननि जूं गर्दनूं किरंदियूं वञनि पियूं। ऐं रावी लिखे थो, शेख बतही लिखनि था त 1000 माण्हुनि खे मौला हुसैन क़त्ल कयो आहे। राइटर चए थो त जेको आहे मां हैरान हुउमि, उहो हुसैन जेको प्यासो बि आहे, बुखियायल बि आहे, पंहिंजे प्यारनि जा जनाज़ा बि खणी चुको आहे, ॾुखायल बि ऐं पंहिंजे प्यारनि जा जनाज़ा खयल अथसि। ऐं उहो अहिड़ी जंग थो करे जीअं अगरि हिनखे 2 ढुक पाणी मिलियल हुजनि हा, जे हिनखे गम पंहिंजे भाउ जो न हुजे हा, भाउ जे वञण जो सदमो ई कमर टुटल न हुजेसि हा, पुट जे वञण जे करे हिनजी जेको आहे नज़र न वञे हा, त हीअ छा जंग करे हा? उहो दुश्मन जेको आहे छाकाणि त तन्हा थी न पोइ अचे मौला ने। पोइ मिड़े साद जेको आहे चवनि था त सभिनी खे चवनि त तव्हां जेको जेतिरा थी सघंदा तीर हलायो हुसैन। पोइ हर तरफ़ को तीर जो अचे पियो त को पास बाहुनि में लॻे पियो, को सीने में लॻे पियो, किथे लॻे पियो। त जेको मां पहिरियों बि ज़िक्र कयुमि त 6 चौबा तीर जेको अरब जेको आहे इंसाननि ते बि न हलाईंदा हुया, उहो हलियो मौला जे दिलि ते लॻो। ऐं उहो दिलि ते जॾहिं लॻे थो त मौला वॾी कोशिशि कई, अॻिते कढे न निकितो, मौला पुठीअ मां उनखे ॿाहिरि कढनि था। ऐं जॾहिं उहो मौला कढियो त खून जो फुआरो जेको आहे तेज़ी सां ॿाहिरि वहणु लॻो। बिलाख़िर तीरनि जे करे मौला जेको आहे उन में ताक़त एतिरी न रही, ऐं जॾहिं निढाल थी विया उन बावजूद बि जंग कंदा रहनि पिया। त हाथ में गेबी जी आई सदा, जिब्राइल अमीन चवनि था त क़ुरान मजीद जी इहा तिलावत, इन आय जी तिलावत थियणु शुरू थी त या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला राज़िया मर्ज़िया। परवरदिगार चएसि थो ए नफ्स मुतमइन्ना, मां तोसां राज़ी थी, तूं मोटी आहे, मां तोखां राज़ी थी हुयमि, तूं मूंखां राज़ी थी वञ, मोटी आहे पंहिंजे परवरदिगार जी तरफ़। इहो जॾहिं ॿुधनि था हाथ में गेबी जी सदा, तलवार खे विझनि था मियान में, त पोइ ज़ालिम जेको आहे मौला जे पेशानी ते तीर हणे थो। जॾहिं पेशानी ते तीर लॻे थो त मौला जेको आहे नथा वेही सघनि घोड़नि ते, हेठि अचनि था। मां छाकाणि त तव्हां ॼाणियो था त मां हिकिड़ो जुमिलो अक्सर तव्हां ॿुधंदा हूंदव तारीख़ में त मौला जी जेका गर्दन आहे उहा अॻियां न पोयां कटी वई, ठीकु आहे, 13 ज़रबुनि खां पोयां कटी वई। मां जॾहिं बचपन में इहो ॿुधंदो हुउमि त मां हैरान थींदो हुउमि त इहा कहिड़ी वजह आहे। ईअं भला इमाम ज़माना बि जेको आहे ज़ियारत नाहिया में इहे जुमिला चया, मां सोचींदुमि इहा कहिड़ी वजह, बसि गर्दन कटी वई, अॻियां कटिजे या पोयां कटिजे बसि। पर जुमिलो चवणु माना इन में त पोयां का हिकिड़ी हिकमत हूंदी पोयां। मां छाकाणि त मेडिकल जो स्टूडेंट आहियां, जॾहिं मां यूनिवर्सिटीज़ में आयुमि, छाकाणि त मां डॉक्टरी पढ़ी आहे फिजियोलॉजी, त मां उते इहो
जॾहिं असां पंहिंजे नेक जे हवाले सां पढ़ूं पिया त असांखे ॿुधायो वियो त जेको आहे हिते पेनलेस रिसेप्टर्स हूंदा आहिनि. अच्छा. पेनलेस इहा ई वजह आहे त जॾहिं असां केतिरनि ई जानवरनि खे ज़िबा कंदा आहियूं त असां चवंदा आहियूं त यार अलाह केॾो हिननि ते ज़ुल्म थो थिए, हिननि खे पकड़ियूं था, हिननि खे ॿधूं था, हिननि खे केरियूं था, अलाए कहिड़ी तुंहिंजी इहा क़ुर्बानी आहे तुंहिंजी राह में, हिननि ते ज़ुल्म आहे जानवरनि ते. पर पोइ बाद में असांखे ख़बर पई त हिननि ते को ज़ुल्म कोन्हे. जानवर हुजे इंसान हुजे उनजे हिते पेनलेस रिसेप्टर, अगरि कंहिंखे कटे त उनखे सूर न थींदो छाकाणि त पेनलेस रिसेप्टर आहिनि. ठीकु आहे. ऐं मौला हुसैन जी मज़लूमियत इहा मज़लूमियत आहे त काथई को हिकु ज़र्रो बराबरि बि मौला ते ज़ुल्म में कमी न कई वई आहे. हुननि बदबख़्तनि खे इहा ख़बर हुई त आॾो त पेनलेस रिसेप्टर हूंदा आहिनि, माना सूर न थींदो आहे, त मौला जी गर्दन इहा वजह हुई त पोयां कटी वई. ठीकु आहे. त इहो जॾहिं मां यूनिवर्सिटीज़ में अची असां पढ़ियोसीं त पोइ अहसासु थियो त छा मौला हुसैन जी मज़लूमियत आहे. माना हिकु लहज़ो बि को दुश्मन न चाहियो त किथे मौला खे कंहिं तरीक़े सां रिलीफ मिले, को अहिड़े शइ थिए. ऐं हू गर्दन कटनि था, उन खां पोइ जेको आहे उन गर्दन खे नोके नेज़ा ते बुलंद कनि था. हेॾो भेण जेको आहे भी हिकिड़े पहाड़ी जे टीले ते चाहे थी त पंहिंजे भाउ खे ॾिसे, मथे ते क़ुरान रखी ज़ालिमनि खे कसमूं खाई थी चवे त क़ुरान जो वास्तो अथव, हिन खे मुंहिंजे भाउ खे छॾे ॾियो, हिन खे मुंहिंजी माउ चकियूं पीउ पीउ जेको आहे पालियो आहे. पर हू हुननि जे मथां उहा असर ई कोन थी करे का ॻाल्हि. बिल आख़िर हुननि जेको आहे मौला खे शहीद कयो. ऐं हिकिड़ो जमाल शख़्स आहे जेको मौला जो जॾहिं को मदीने खां हलनि था, उहो मौला जे घोड़े जी बाग पकड़े हलंदो. उहो मौला जो जेको कमरबंद हमायल आहे उनजो वॾो आशिक़ थी पियो त इहो कंहिं तरीक़े सां मौला खां मां वठां. पर घुरे आहे मौला खां त मौला शायदि ॾेई छॾे सां. बिल्कुलु ठीकु आहे. पर हू घुरे नथो. जॾहिं हू ॾिठो त सभु लाशा पिया आहिनि, सभु माण्हू हलिया विया आहिनि, त हीअ कंहिं तरीक़े सां ॻोल्हे मौला जे उन लाशे ते अचे थो. ऐं मौला जो उहो कमरबंद खोलणु चाहे थो. हुनखे इलाही वकड़ आहिनि, उहो कंहिं तरीक़े सां खोले थो. त अचानक मौला जो जेको आहे हथु हुनजे जेको आहे कमरबंद ते अचे थो त जेको आहे इहो न खोल. पोइ हीउ बदबख़्त छा करे थो, उन लालच में मौला जो हथु कटे थो छॾे. हीउ चवे थो त मां छा ॾिठो त मां थोरी देरि में ई मूंखे कुझु आवाज़ूं ॿुधणु आयूं त मां उतां भॼी ॿियनि लाशुनि जे पोयां लिकी वियुमि. त मां छा ॾिसां थो त रसूल ख़ुदा उते आया, बीबी फातिमा उते आई आहे, मौला अली उते आया आहिनि. ऐं मौला हुसैन उन्हनि जे रोई चवे थो त अम्मा ॾिठई मूंसां छा कयो अथई, नाना ॾिठो त तव्हांजी उम्मत मूंसां जेको आहे छा हालत कई आहे, असांजे ॿारनि खे ऋण पट में मारे छॾियो. बिल आख़िर जेको आहे इहो वॾी गमज़दा तारीख़ हता के करीम उहो आहे मौला हुसैन. इन मौक़े ते बि कूफ़े में हिकु शख़्स आहे अब्दुल्ला अफ़ीफ़ असदी. उहो मुहर्रम जी इन 10 तारीख़ ते कूफ़े पहुतो. काॾे वियलो सफ़र ते, ओॾो जो मोटियो त ॾिठई त कूफ़े में सभु दुकानूं बंदि आहिनि, घर बंदि आहिनि, हिकु माण्हू बि पूरे कूफ़े में कोन्हे. हीउ ॾिसंदो हिन सोचियो त को वबा आई आहे, का बीमारी आई आहे, को ताफ़ून फैलिजी वियो आहे. हीउ अचे थो घर अची पंहिंजी धीउ खां पुछे थो त धीउ छा थियो आहे कूफ़े में, को माण्हू कोन्हे. त हू चवेसि थी बाबा के तव्हां बि जल्दी जल्दी कयो, वञो जेको आहे करबला में हिकु बाग़ी आया आहिनि, उन्हनि बाग़ियुनि जेको आहे वक़्त जे हाकिम जे ख़िलाफ़ु ख़ुरूज कयो आहे. ऐं हितां जे हाकिम इहो चयो आहे त अगरि कोई बि शख़्स कूफ़े में रहियो त असां हुनजे ॿारनि बच्चनि खे क़तल करे छॾींदासीं, तव्हां बि जल्दी जल्दी वञो, तव्हांखे बि को माले गनीमत मथां मिली वञे. त हीउ वञणु लॻंदो आहे. हिनखे ख़बर न आहे त हुते केरु आया आहिनि. इहो त वञणु लॻंदो आहे. ऐं धीउ वरी पोयां चवंदी अथसि त बाबा मूंखे अक़ीक़ यमनी जेको आहे उहो ॾाढो पसंदि आहे. अगरि तव्हांखे माले गनीमत में का शइ मिले त अक़ीक़ यमनी खणी अचिजो, त मां पंहिंजे गर्दन जो हार ठाहींदमि उन सां. हीउ चवंदो आहे ठीकु. हीउ चए थो त मां जीअं ई करबला पहुतुमि त छा ॾिसां थो त पूरो लश्कर हिकु शख़्स खे मारनि था पिया, हर तरफ़ खां उनखे घेरे में आंदो अथनि, तीर उनखे लॻल आहिनि. ऐं मां परे खां बि इहो ॾिठुमि त जेको आहे अगरि बसि थोरी देरि में हीउ हिन जो कमु तमामु थी वेंदो ऐं जंग ख़तमु थी वेंदी. हे चए थो मां बि घोड़ो दौड़ायो उन शख़्स जे पोयां. जॾहिं मां हुसैन मौला जे वेझो पहुतमि त छा ॾिसां थो त ख़ुदि उहो शख़्स जेको आका हुसैन आहे जाड़ो काॾो तीर लॻल अथसि, मूंखे इशारो करे चए थो ए अब्दुल्ला जल्दी आहे जल्दी आहे. त मां हैरान थी वियुमि त हीउ शख़्स केरु आहे ऐं मूंखे कीअं सुञाणे थो. चवेसि थो त मौला हुसैन चएसि थो त मां जेको आहियां रसूल जो नवासो हुसैन इब्न अली आहियां. ऐं हीअ वठि मुंहिंजी अंगूठी
हीअ अक़ीक़े यमनी जी अंगूठी थिए अल्लाह ऐं पंहिंजी धीउ खे वञी ॾिजां ऐं चइजांसि त हिन जो हार ठाहे पाए। हीउ हैरान थी रोए थो, मौला जे क़दमनि में किरे थो, चवे थो मौला मूंखे हुकुम ॾियो मां छा कयां। मौला चएसि थो न तूं बसि मोची वञ। चए थो मौला मां तव्हांखे हिन हाल में न छॾे नथो मोटी सघां। मौला चएसि थो न तूं मोट। 3 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी भेण ज़ैनब ईंदई कूफ़े में, उनखे चादरूं न हूंदे उनखे चादर ॾिजां। हिन हाल में बि करीम हुसैन जेको आहे कंहिं ते कोई हिननि खां सुवाल करणु अचे त हुननि खे कंहिंखे मोटाइनि कोन था। अल्लाह अकबर। हीउ हुसैन आहे जो करबला जे वाक़े में जॾहिं 3 ॾींहंनि ताईं हे जॾहिं सभु कुझु खणी हितां लुटे हलिया वञनि था त 3 ॾींहंनि ताईं इन्हनि जा लाशा बेगोरो कफ़न करबला जी हिन तपती रेत ते पिया रहिया। अल्लाह अकबर। 3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं बनी असद जी औरतूं पाणी पढ़णु अचनि थियूं नेरे फुरातूं त ॾिसनि थियूं त हीअ लाशा पिया आहिनि। हू वञनि थियूं पंहिंजे मुड़ुसनि खे पंहिंजे मर्दनि खे चवनि थियूं त तव्हां हिते वेठा आहियो, होॾे हुसैन जो ऐं हुनजा लाल जेके आहिनि करबला जे तपती रेत में। हुसैन तुझे सलाम मेरे हुसैन, तुझे सलाम मेरे हुसैन, तुझे सलाम मेरे हुसैन, तुझे सलाम। अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन मेरे हुसैन, तुझे सलाम मेरे हुसैन, तुझे सलाम। जिनके बच्चों को प्यासा रुलाया गया, जिनके बच्चों को प्यासा रुलाया गया, जिनको बैठे बिठाए सताया गया, जिनकी गर्दन पे खंजर चलाया गया, जिनकी गर्दन पे खंजर चलाया गया, उस हुसैन इब्न हैदर पे लाखों सलाम मेरे हुसैन, तुझे सलाम मेरे हुसैन, तुझे सलाम मेरे हुसैन, तुझे सलाम मेरे हुसैन, तुझे सलाम। अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन। जिसने नाना का वादा वफा कर दिया, जिसने हक करबला का अदा कर दिया, जिसने नाना का वादा वफा कर दिया, जिसने हक करबला का अदा कर दिया, उस हुसैन इब्न हैदर पे लाखों सलाम मेरे हुसैन, तुझे सलाम मेरे हुसैन, तुझे सलाम। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।